15 अगस्त 1947 अॼुकल्ह 200 सालनि जे ग़ुलामीअ जी ज़िल्लत सहण बैदि जॾहिं भारत आज़ादु थियो त पाण सां गॾु विरहाङे जी ज़हमत खणी आयो। लखे माण्हू ॿार ॿुढा ऐं जवान पंहिंजे जन्मभूमि खे अलविदा चई मायूस मन ऐं उदास दिलियूं खणी निकिरी पिया। केॾां खेनि का बि ख़बर कान हुई। उन्हनि लखें बिटकियल ऐं ॾुतड़ियल सिंधियुनि में टे जवान बि हुआ, गोबिंद माली, कीरत बाबाणी ऐं ए जे उत्तम, सिंधी साहित्य जी टिमूर्ति। ही उहे जवान हुआ जिन देश जी आज़ादी में भरपूर बहिरो वरितो। हुननि तरंग भोॻिया, सख़्तियूं सठियूं, विद्यार्थियुनि जे हलचल में बहिरो वरितो। जवानीअ जे रंगीन ख्वाबनि खां वधीक रंगीन हो संदनि अखियुनि में सुपनो देश जी आज़ादीअ जो। पर आज़ादीअ बैदि खेनि छा मिलियो? चलावत में सिंध जे धरतीअ खां जुदाई, पंहिंजनि अबाणनि कखनि खां विदाई, सिंध जे अवाम खां जुदाई। सिंधी कणो कणो थी भारत में पखिड़िजी विया। को किथे त को किथे, भाव भाव खां अलॻि, पीउ पुट खां जुदा, मिट माइट यार दोस्त हिक ॿिए खां दूर। छा थींदो हिन जातीअ जो? धरतीअ खां दूर कुंड कुंड में वसियल सिंधी पोइ बि सिंध खे सारींदा रहिया। कॾहिं वरंदो वाह। देश पंहिंजो छॾे परदेस वसाए वेठा, रूह जी जिन सां रुची माग मटाए वेठा। हिन दुरंगीअ जे अजब दौर जुदायूं आंदियूं, पंहिंजा पंहिंजनि खां अॾा दूर अॾाए वेठा। छा ग़म ऐं सुॾकनि जे सैलाब में सिंधी जाती ॿुॾी वेंदी? सिंधी ॿोली ऐं सिंधी साहित्य जिन खे शाह सचन ऐं सामी जी रचनाउनि ज़िंदा रखियो, जिन खे मिर्ज़ा कलीच बेग, कौड़ेमल खिलनाणीअ, बेरूमल महरचंद, लालचंद अमरनेमल, परमानंद मेवाराम, ॼेठमल परसराम, होतचंद गुरबख्शाणी जहिड़ियुनि शख़्सियतुनि पंहिंजो रत सत ॾिनो, से बची न सघंदा। प्रोफेसर मंगाराम मलकाणी जे सरपरस्तीअ हेठि हिननि जवाननि अज़म कयो त सिंधी ॿोली ऐं साहित्य खे ज़िंदा रखण लाइ तेई पंहिंजो सुख ऐं चैन विसारे सिंधी जातीअ ऐं ॿोलीअ ऐं अदब खे बचाइण लाइ निकिरी पवंदा। गोबिंद माली नौकरी कंदो हो हाई स्कूल फॉर सिंधीज़ में, धोबी तलाउ, बम्बई ते। हियो कीरत बाबाणी जो स्कूल, जंहिंमें हुन मास्तरी कई, सिंध मॉडल हाई स्कूल, ग्रांट रोड, बम्बई। उत्तम कंदो हो नौकरी बम्बई जे सेक्रेटरेट में। सालनि खां झूनियूं कुर्सियूं, महज़ूं ऐं फाइलनि जा अंबार संदसि साथी हुआ। ॾींहं जा 8 कलाक। पोइ बि जवानी खां विचोली उमिरि जा ॾहाका चढ़ंदे हिननि साहित्य साधना कान छॾी। सिंधी साहित्य मंडल बम्बई जे हफ़्तेवार अदबी क्लासनि में हिननि सरगर्म बहिरो वरितो। माली, कीरत ऐं उत्तम न फ़क़ति मंडल जा अहम मेंबर थी रहिया, पर हिननि मंडल जा उहिदा बि बख़ूबी संभालिया। अखिल भारत सिंधी ॿोली ऐं साहित्य सभा 1959 में बर्पा थी। नागपुर साहित्य सम्मेलन में पहिरियों जनरल सेक्रेटरी थियो ए जे उत्तम। उन बैदि सिंधी ॿोलीअ खे विधान जे 8 शेड्यूल में शामिल करण जो ज़ोरदार तहरीक कयो। इन तहरीक में माली, कीरत ऐं उत्तम जोश ऐं उत्साह सां बहिरो वरितो। अलॻि अलॻि शहरनि में साहित्य सम्मेलन थिया, जिन सिंधी जनता में ॿोली ऐं अदब लाइ जागृता आंदी। हज़ारनि जे तइदाद में सिंधी ॿोलीअ जा चाहक उन्हनि मेड़नि में शरीक थींदा हुआ। सॼी सिंधी जातीअ में बिजली जी लहर जुड़ी वई। आख़िर 1966 दिसंबर में अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सम्मेलन में पधिराई थी त भारत सरकार सिंधी ॿोलीअ खे 8 शेड्यूल में शामिल करण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं 10 अप्रैल 1967 में सिंधी ॿोलीअ खे 8 शेड्यूल में शामिल कयो वियो। इहा असांजी वॾी कामयाबी हुई। ही आहिनि गोबिंद माली जा लिखियल किताब, जुमिले 25, जिन में 26 नावल, कहाणियुनि जा मजबूआ,
नाटक मज़मून जा संग्रह अची वञनि था ऐं हीअ आहे कीरत बाबणी जे किताबनि जी फ़हरिस्त ऐं हीअ आहे ए जे उत्तम जी साहित्यक देन। विरहाङे बैदि हिननि साहित्यकारनि सिंधी शहर खे छॾे अदब जे सभिनी शाख़ुनि ते लिखियो। नावल, कहाणी, नाटक, मज़मून ऐं तनक़ीद। पंहिंजनि रचनाउनि में हिननि सिंधी ॿोली, साहित्य ऐं समाज जा ॿरंदड़ मसइला खयां। साईं, जीअरी जिंदड़ीअ में सूर जूं 100 सूरतूं, ज़िंदगीअ में चैन जी का खिन मिले मुमकिन न आ, ओन ईंदड़ जी वेह जा पूर ॻणतियूं हाल जूं। साईं, जीअरी जिंदड़ीअ में सूर जूं 100 सूरतूं। अधु सदी खां वधीक अरसो ज़िंदगीअ जे घाणे हिननि खे पीरियो ऐं निचोड़ियो, पोइ बि हुननि पंहिंजो हौसलो बुलंद रखियो आहे। जवानी जन्म भूमीअ खां खणी निकिरण खे अॼु साड़ीनि, ॿिन्ही मां कंहिं बहाने बि ॾिसी हाणे न का सघबी। सिंध खां जुदाई जो दाग़ न मिटिजी न मिटियो। जवानीअ जे सदा बहार वक़्त में हिननि पंहिंजे ख़ुशीअ जो को बि ओनो न रखियो। न हाल जी चिंता, न आईंदे जो फ़िक्र। वक़्त जो रिथ लोॾा धोॾा खाईंदो अॻिते वधंदो रहियो ज़िंदगीअ जे शाम ॾांहुं। अलाए कहिड़ी घड़ीअ शाम उन मां निकितासीं, वतन वरण त छा सरहद ॾिसण नसीब न थी। अॼु गोबिंद माली, कीरत बाबाणी ऐं ए जे उत्तम वतन वरण ऐं सरहद ॾिसण जा ख़्वाब सांभे ज़िंदगी जे शाम जे ओॾो अची रसिया आहिनि। अचो त सिंधनि जीवन में झाती पायूं। हीअ आहे गोबिंद माली पंहिंजे घर में, सादे सूदे घर में, जेको मुंबई जे कांदिवली एराज़ीअ में आहे। पंहिंजे पत्नीअ देवी ऐं धीअ पुष्पा जे देहांत बैदि हू अकेलो ई हिन घर में रहे थो, भेण सां गॾु। हीअ आहे संदसि धीअ शोभा, जेका संदसि पासे में रहंदी आहे ऐं पीउ जे सॾ में सॾु ॾींदी आहे। ॾिसूं छा ॻोल्हे रहियो आहे माली? हा, टेलीफोन ई मालीअ खे हिन अवस्था में यारनि दोस्तनि सां ॻंढे रखियो आहे। न त हुननि जो अचण बि हिन वटि मुश्किल ऐं मालीअ जो हुननि वटि वञणु मुश्किल। घर में किताबनि जा शेल्फ आहिनि, अंग्रेज़ी, उर्दू ऐं सिंधी अदब जो ख़ज़ानो। चइमां हुन सॼी उमिरि उत्साह पिरायो आहे। माली साहिब, अॼु तव्हांजी ज़िंदगीअ बाबति कुझु तव्हांजे मुख मां ॿुधण ते दिलि थी आहे। तव्हां जंहिं घर में जंहिं तरह में जनमु वरितो उन जूं के अवाइली यादगिरियूं ॿुधाईंदा त ॾाढी ख़ुशी थींदी। पहिरीं जेका यादगिरी मां तोखे ॿुधाईंदुसि उहा दुखदायक, छो त मां पंहिंजे नानाणे घर में जनमु वरितो ऐं उन वक़्त जे जनमु वरितो। उन वक़्त जी मूंखे यादगिरी आहे सांभर आहे, जंहिं वक़्त ते मुंहिंजी मां नई हालत में हुई ऐं मां नंढिड़ो पितिकड़ो मुंहिंजी माउ मूंखे बि इशारे सां चए थी अचो 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 अचो। ऐं हुन जूं अखियूं पीलियूं साई थी हुई हुनखे सदूजन में सिकायल जे ॻोठ में पंहिंजे पेकनि में उहो गुज़ारे। तंहिंखां पोइ ॿी यादगिरी मूंखे आहे, असीं रूं था, मां मुंहिंजो वॾो भाउ ऐं मुंहिंजी भेण जा मूंखां 1.5 साल वॾी हुई, उहा असांखे बचाए। त स्त्रीअ जे महानता जी ख़बर उन वक़्त ते पहिरीं मुंहिंजी नंढड़ी भेण थोरो वॾी, उहा सॼी उमिरि मूंसां निभाईंदी रही जेसि ताईं हुनखे भॻवानु या काल घुराए न वरितो। पर मूं त ॿुधो तव्हां वकालत पास कई। वकालत पास कई पर शायदि वकालत कई कोन तव्हां। न, उनजो भला कहिड़ो रीज़न हो? त हिकिड़ो हथु छो त भई वकील माना कूड़,
वकील वाना बराबरि ॿिए जो भलो जेर जे ख़ातिर बकरी को अचे ॿियो छा त मुंहिंजे पीउ जी मर्ज़ी हुई त भई मां हिकु त वकालत कयां हिकु त ज़मीन संभालियां पर छाकाणि त मां इन विच में जो कराची वियुसि मूं ते सियासत जो असरु थियो त उन वक़्त ते मां सम्झो त जा लाइन मां इख़्तियार कई आहे प्रिंटिंग प्रेस अच्छा मैगज़ीन स्टूडेंट मूवमेंट औरतनि जी मूवमेंट त उन हालत में त मां चयो मूंखे न वकालत कई त कई पर उन वक़्तु शादियूं त माइट ई कराईंदा माइटनि जी सवेल ई कराए छॾींदा त तव्हांजी शादी कीअं हुई मुंहिंजी शादी सवल थी ऐं मां सम्झां थो मां शादी पंहिंजे पीउ जे मर्ज़ान सां कई पर मतिलबु ही वियो जे मां हुन चवण ते वकालत पास कई त तंहिं मां हुन चवण ते शादी कई छाकाणि मां नंढे हूंदे सावर ॾाढो कॉलेज सां पायल माण्हू आवारागर्दी ॾाढी घणी कई पोटनि में ॻोठ खां ॿाहिरि जेॾा वञी तरह घुम पर मौज कर पोइ मां चयो हाणे पंहिंजे पीउ खे कहिड़ी तस्कीन ॾियां पोइ त हाणे चयो शादी चवे थो उहे करे ऐं शादी जो जेको वकालत न कयोसि जो प्रपोज़ल आहे उहो उन माण्हू जो आयो आहे जंहिं मूंखे कांग्रेस में आंदो जंहिं ऐं साॻियो त मूंखे ॿुधायईं त प्रोफेसर बलवाणी जी उहा भेण आहे प्रोफेसर बलवाणी जैन कॉलेज में त उन ई तव्हांजी सियासत में आंदो प्रिंसिपल हो पोइ मां चयो हाणे हिकिड़ी आदि में अहिड़ी क़िस्म मिले थी पोइ वरी को ॿी ॻाल्हि भई तेसि ताईं मां पंहिंजी पत्नी खे न ॾिसंदुसि मां पहिरियों ई सुहाग राति में पहिरियों भेरो घूंघट खोले पत्नी नई नओ वञी कुहार खे ॾिसंदुसि न लपुनि जे पंहिंजा आहे लाॾ कोॾा मुंहिंजा तंहिं करे मां चयो ठीकु आहे जेके मुंहिंजे पीउ कयो आहे सो मंज़ूर आहे मूंखे तंहिंखां पोइ मां सम्झां थी तव्हांखे सियासत वग़ैरह में त उते ई मशहूरी हासिल थी चुकी हुई सिंध में त ई मशहूरु आहे पर पोइ हिन विरहाङे खां पोइ ताईं हिते आया त हिते कहिड़ी तरह थी वरी उन सां हलंदा रहिया उन सां सियासत साहित सां वरी साॻी तरह वाबस्ता रहिया न सियासत में हीअं थी वियो सियासत मां करे छॾी उते रहंदे मां सियासत में आयुसि कम्युनिस्ट पार्टी जे असर हेठि आयुसि ऐं जंहिं ॾींहं ते विरहाङो थियो पाकिस्तान विजूद में आयो कंहिं ॾींहुं मां झंडो बि खयों इन ख़्याल खां त पाकिस्तान में बि जमहूरियत हूंदी माण्हुनि जो राज थींदो माण्हुनि जी बहितरी थींदी पोइ एतिरी फुल्के परस्ती वधी वई सभु ख्वाब ई ख़ासि सभु जेके सम्झोसीं पोइ जीअं जीअं जज पचाए जो रियलाइज़ कयो त पाकिस्तान हिकिड़ी ग़लती हुई ते मूं बि रियलाइज़ कयो त ॿिनि धर्मनि जे बुनियाद ते विरहाङो ग़लति आहे ऐं माण्हुनि खे विराए न सघिबो तंहिंखां पोइ तंहिंखां पोइ तव्हां छॾणु कोन थी चाहियो सिंध खे ऐं कीअं कहिड़ो इंस्टेंस हो जंहिंजे करे तव्हां छॾियो उहो त मां छॾिया ओचितो आयो पठाण मुंहिंजे ई टेबल तां पेपर वेट खणी मूंखे हणणु लॻो चवणो पुट मां हुजा सिंध असांजी आहे सिंध सॼे दुनिया जे मुस्लमाननि जी आहे तुंहिंजो छा आहे हाणे तव्हां वञी थो मूंखे ॾी थो या नथो ॾी न त मथो वञंदो दादागीर हिकदमि उन ई ॾींहुं हवाई जहाज़ में 1.5 कलाक खां पोइ मां पंहिंजे वतन पंहिंजो जनमभूमि बसि तव्हांखे पैसनि सां त प्यारु हो ई कोन जो वकालत न कयो त बाक़ी ताईं चवंदा उन लाइ छाजे लाइ रहूं जान त बचे न उन में पोइ छा थी वियो उहा ॻाल्हि मूंखे हिते अची रियलाइज़ कई त जेकॾहिं मूंखे मक़सद सां निभाइणो आहे त छिड़ थियल जाती हेॾी शाहूकार वरितो खणी आई आहे सिंधु माता जी सभ्यता मोहन जे दड़े जी वेदांत हेॾा सारो खज़ानो पाण सां गॾु खणी आई आहे अगरि हिन जातीअ खे छा मरी वञणु खपे उहो तव्हां में उनखे ज़िंदा करे कमु जे करे मां पंहिंजो थोरो घणो पंहिंजो ॾेई सघां थो त मां कम्युनिस्ट पार्टी खे चयो मुंहिंजी मक़सद इहा आहे त मां सिंधियुनि खे सिंधी थी ॼण जो वठी ॾींदुसि पसीलो बणाईंदुसि कोशिशि कंदुसि पोइ त मूंखे साथी मिली आहे लेखकनि कमु कयो कलाकारनि कमु कयो पर कुझु वक़्तु माण्हुनि जा ख्वाब ई ख़ाक थी विया हली
तव्हांजा ख़ुदि तव्हांजो माण्हुनि मां विश्वास लुॾी वियो हूंदो काफ़ी 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 पर कीअं तव्हांखे वरी उहो न उहो कहिड़ा वाक़ा छा तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां मां सोचियो त कंहिं ॻोठ में रहंदुसि हा पोइ निकितुसि पर रही था बॉम्बे पैसा में त न पनागिर थी न पंहिंजी टिकट ख़र्च निकितो हिंदुस्तान मां घुमां हिकिड़ो माण्हू गॾियो जंहिं ॾिठो भई रईस माण्हू आहे पोइ थोरी घणी तकड़ी करणु लॻो मूं त गॾु चई मां अञा तूं कहिड़ा मां त जोधपुर थो वञा बड़ौदा चई मां तोसां गॾु हलंदुमि बांदी को हेॾे ख़बर पई त उहो मुस्लमान हो हा हा ऐं उन वक़्त ताईं दुनिया भर खे ख़बर आहे त मां शेरवानी पाईंदुसि मूंखे शेरवानी पियल हुजे हुननि चयो जेकर हू मुस्लमान हीउ मुस्लमान हूंदो अच्छा अची बि अचिरा छो त हुन ज़माने में मुस्लमान जे लाइ अलॻि दॿो बराबरि हिंदुनि जे लाइ अलॻि दॿो 6 कलाक ॿियारींदा बांदीकुईअ ते त जे फसाद न थिए मूंखे चवण लही न लहंदी दोरी लहींदासीं अरे मां चवां पियो भई ओम ॾिसो ओम लॻो पियो हा आहे क्रिश्चन छा पियो आहे मुंहिंजे हिन ते हा हा अगरि इहो कीअं मां मुस्लमान हूंदुसि चऊं भाई ॿुधाए केॾां किथे सेटल कयो मां करम सद में जे करम सद जे पास में कहिड़ी ॻाल्हि नई ॻाल्हि थी आहे मां चयो विद्या हिननि खे ठही रही आहे कॉलेज चयो ऐं छोकिरा उन कॉलेज में वञनि पिया इत्तेफ़ाक़ कुदरत मूंसां उघड़ कयो उहे चवण सही आहे अजब जेके मारणु पिया अचनि से मूंखे खणी आया बचाए खाधो खणी आया पंहिंजो खाधो खोले मूंखे ॾिनऊं मारवाड़ जे लाइ जो त मुंहिंजे गाॾी में विया इंसान जी हिकु ई वक़्तु मां शैतानत ॾिठी हिकु ई वक़्तु मां हुनजी हैवानत ॾिठी ऐं हिकु ई वक़्तु इंसानत ॾिठी इन करे ऐं तव्हांजो इंसानत खे विश्वास अची वियो इंसान इंसान खे मां परवल पातो इंसानत खे हैवानत खे शिकस्त ॾींदो पातो भारत में अचण वक़्तु सभिनी खे ॾाढियूं तकलीफ़ूं आयूं सभु ॾाढो बिरबैरान थी वियो हली ख़ासि करे ॿारनि जे संभाल त खपे ज़ाल जी घर जी संभाल इन जे बारे में तव्हांखे कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि मूंखे ॿारनि जे ख़्याल खां मूंखे तकलीफ़ न आहे कीअं भला छाकाणि त को ॿार पैदा पोइ थिया ॿी ॻाल्हि छा आहे त मुंहिंजी श्रीमती तंहिं ॼण त इहो पंहिंजो ॿार पंहिंजे सिर ते खणी छॾियो त भई मां तोखे वॾे डिगी वाघ ॾिनी आहे जेकी तूं कहीं थो उहो त पंहिंजे लाइ नथो करीं जाति जे लाइ थो करीं तंहिंजे करे तूं पंहिंजो ॿार संभाल घर मां संभालींदसि ऐं तव्हां ऐं मूंखे ख़बर जॾहिं हीअ नंढियूं पैदा थियूं उन वक़्तु मां सुबुह जो 6:15 बजे घर छॾींदो हुउसि राति जो 1 बजे घर ईंदो हुउसि वरी 5 बजे ईंदो हुउसि छाकाणि 7 बजे मुंहिंजो स्कूल हो धोबीतला ते पोइ हीअ वीचारियूं जॾहिं NJP थिएटर एसोसिएशन मां ड्रामा करे संगीत करे घर ईंदो हुउसि पोइ हीअ ओट में जाॻंदियूं मां हिनखे आने वारा भुॻड़ा ॾींदुसि बोइमूं ॾींदुसि खिलाईंदुसि बसि इहो ई वक़्तु मां जेको हिननि खे शुरूअ में ॾिनो न मुंहिंजी इन लाइ श्रीमती ऐं मुंहिंजी भेण जो जेको मुंहिंजे मथां ऋण आहे कर्ज़ु आहे उहो त लाहिणु ॾुखियो आहे तव्हां पहिरीं पहिरीं जेको नाविल लिखियो उन लाइ कीअं तव्हां पढ़े न कीअं मिली आहे कहिड़ी ख़ुशी न हक़ीक़त इहा त जेका मां ॿुधायां त इहा ज़िंदगी जेका बि मुंहिंजो एॾो पेनोरामा जेको मुंहिंजी ज़िंदगी जो रहियो आवारा गर्दीअ खां वठी पनाहगीरनि जे बस्तियुनि ताईं पहुचणु सियासत में रहणु साहित्य में रहणु उते सिंध में मुंहिंजी साहित्य में जेका पंहिंजे ज़रूर हुई अदबी क्लास उते बि हो अच्छा ऐं साॻियो त गोविंद पंजाबी जॾहिं खणी आयो उहो बरकत अली आज़ाद सां गॾु नई दुनिया किताब घरायूं जॾहिं मूंखे मिलियो ऐं उहो जॾहिं मां हलायो ऐं उन उते मां इलाही तर्जुमा कया पंहिंजा किताब लिया दादा कामरेड मूं उन उते तर्जुमो कयो सिंधी में त उते ई जॾहिं मूंखे साहित्य में पंहिंजी मुंहिंजी हिकिड़ो आस्थान हो हिकिड़ी मशहूरु नाविल कहिड़ो पहिरियों लिखियो तव्हां पोइ पहिरियों नावल मां सिंध में चई सघां थो सिंध में लिखियो कहिड़ो उन में पोइ इनकलाबी सिपाही अच्छा उन 100% ओरिजिनल सभु लिखियो आहे छो पहिरियों भाङो स्टूडेंट्स जे स्ट्राइक जो अच्छा ऐं छाकाणि त मां सियासत कराची में सियासत में आयो हुउसि हशुकर गुलामणी जे असर हेठि भई पहिरीं सां जंहिं मां कराची में पहुतुसि तीअं हड़ताल हुई विद्यार्थियुनि जी नो फीस नो रिप्रेज़ेंटेशन जेसिताईं न मिलंदी पोइ त हाणे अशोक जो असरु हो सुबेर ज्ञानचंद्रन जो असरु हो
पोइ त मां स्टूडेंट्स में पंहिंजे नमूने सां पंहिंजो सभु कान पियो। ॿिया बि के तव्हां सां हुआ अजवाणी पंजवाणी ऐं इहो भेरवाणी घणेई हुआ इहे जेके मुंहिंजा बुज़ुर्ग हुआ उहे उते बि हुआ हींअर हिते बि हुआ जॾहिं असां सिंधी साहित्य मंडल हिते पैदा कयोसीं न। पर हिते जेको सिंधी साहित्य मंडल तव्हां पैदा कयो उन में तव्हांजो तमामु घणो वॾो अथो उन लाइ आज़मूदा ॿुधायो। हीअं थिए उन लाइ जेको क्रेडिट मूंखे आहे मां चवां ज़रे घटि ओतिरो क्रेडिट बिहारी लाल छापिया कया। अच्छा हा ऐं बिहारी लाल छापिया ॿियो गुल आसनाणी हो अच्छा जो कंहिं ज़माने मूंसां गॾु स्कूल में डिबेटिंग सोसाइटीअ में चटापेटी कंदो हो कॾहिं हू कटंदो कॾहिं मां कटंदो हुउसि। पोइ बिहारी उहो फ्रेंड्स रिलेशन में कॉर्पोरेशन में आयो पोइ गुल चवणु लॻो माली तो साहित्य सां उते निभा हिते चवंदो निभाई बिहारी चवणु लॻो नहीं वरी कढूं मां चयो तूं कढ मां तोखे मदद कंदुसि। तंहिंखां नई दुनिया ठाही थी वरी जेकर नई दुनिया ठाही त वरी ख़्यालु आयो तो छो न नई दुनिया केरु फीड कंदो लेखक आहे न उहो लेखक खे साईंदा। पोइ असां माटुआ में लेखकनि जी मीटिंगूं ठाही जंहिं गोबिंद पंजाबी हो जेके आडवाणी हो उदाहरण भारती हो उन कीरत जेल में सिंध जे अंदरि बराबरि उत्तम मना बड़ौदे में हो त उन वक़्तु त हीअ भॼना हीअ बिहारी छापड़िया बिहारी लाल ऐं गुल आसनानी सरकारी ऐं नेम सरकारी इदारनि ॿियनि वटां तव्हांखे कहिड़ा इनाम मिलिया? मां हिनखे इन्हनि ॻाल्हि में साहित्य अकादमी में इनाम मूंखे मिलियो कॾहिं 1972 में। तंहिंखां पोइ सरकार महाराष्ट्र सरकार पारां ₹1,00,000 इनाम मिलियो। हा बराबरि महाराष्ट्र गौरव तोखे मिलियो जिन बि साहित्य अकादमी जो इनाम जिन खे मिलियो तिन खे मिलियो। ऐं साॻे नमूने सां सरकारी ऐं नीम सरकारी अकादमी जे तरफ़ां हाणे साहित्य अकादमी अवार्ड मिले वॾी ॻाल्हि आहे न सिंध में वॾे वॾो इनाम इहो मिली सघे थो न। महाराष्ट्र में वॾो वॾो इनाम महाराष्ट्र गौरव पुरस्कार आहे। त मुंहिंजी क़दुरु शुनासी पंहिंजे नमूने सां थी आहे मां संतुष्ट आहियां। ऐं साॻे वक़्त ते ईअं कोन्हे भई मां मुंहिंजे कंहिंजे चवचा ते या ख़ुशामद ते अलाए घणा भेरा मुंहिंजो नालो हूंदो हो ज्ञान पीठ लाइ अलाए घणा भेरा मुंहिंजो नालो हूंदो सचो जे लाइ पछाड़ीअ ताईं बराबरि न त कंहिं बि सिंध खे न मिलियो अञा ताईं। भला इहे जेको भगवंती नावाणी जहिड़ी हिकिड़ी मणी तव्हां ॻोल्हे लधी कहिड़ी मणी सभ खां असांखे हिकिड़ी अहिड़ी मिठी सुंदर सूरत ॾिनव जेका सॼे उन खे वरी तव्हां पंहिंजे साहित्य जे भई ॿोली जे वाधारे लाइ सिंधी राग जे वाधारे लाइ सॼी सिंधियत जे फैलाव लाइ जेको तव्हां पंहिंजे मुल्क में पंहिंजे मुल्क खां ॿाहिरि वठी विया केॾो तव्हां कुझु नालो कढियो हुनजो नालो जेके कयोसीं फर्ज़ु कयोसीं। पर ॿी ॻाल्हि ॿुधो ॿी इहो सभु कुझु कंदे त तव्हां त नावल तमामु सभिनी खां घणा लिखिया आहिनि हेतिरा नावल लिखंदे तव्हांखे केतिरा किरदार ख़बर न किथां ते मिलिया। पर वॾी ॻाल्हि ॿुधायो त तव्हांजे जेको वक़्तु ॾिनो भगवंती नावाणी सां गॾु भिटकण में सॼे हिंदुस्तान खां ॿाहिरि चाहे हिंदुस्तान में तव्हां कॾहिं ईअं पछतायो त भई उहो वक़्तु मां जेकर अञा साहित्य खे ॾियां हा त अलाए केतिरा नावल कढां अलाए वॾो छा छा करे सघां कॾहिं अफ़सोस थियो आहे तव्हांखे? ज़िंदगी में अलाए छो मां अफ़सोस न कयो आहे। ज़िंदगी मूंसां वड़ कया आहिनि ऐं वॾे वॾो जेको मूंसां वॾो मां न कया न कया त जातीअ सां वॾो थियो आहे। ऐं वॾे वॾो इहो थियो त भगवंती न ॾिनी भगवंती मुंहिंजे स्कूल में मुंहिंजी विद्यार्थी थी आहे हुनजे आवाज़ खे मूं परखियो। पीपल थिएटर एसोसिएशन में आंदो कोई परखे न हा इंडिया में ऐं उते खनू घोष सलील चौधरी घणनि म्यूज़िक जे में कोरस गीतनि में ॻायो उते इतफाक़ सां मुंहिंजो हिंदीअ में ड्रामो पियो थिए मुसाफ़िर के लिए ऐं उन डायरेक्टर जे हिते घटक बंगाल जो वॾे वॾो फिल्म डायरेक्टर ड्रामा डायरेक्टर जेके सत्यजीत रे मिलियो आहे उनखे मां जेके अंदरि आयो वार्डन रोड ते नानक निवास में मूंखे तोखे ॾिजे माली हक़ मौजूदु छा आहे मां चयो गाॾी परेजन ख़ुदा जिते किथे आहे भॻवान हर कंहिं हंधि आहे चई मां पंहिंजी मुंहिंजे पासे में सिंध जो घरु आहे विहाणनि ताईं हक़ मौजूदु लॻियल आहे मां चयो सचाल ई मञींदो हूंदो चई सचाल छा मूंखे त ख़बर आहे सिंध खे ॿ ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि फैशन कीअं कजे
पैसो कीअं कमाइजे अरे मां चवां टी ॻाल्हि असां छा थिया सिंध मां ते सभ्यता मुंहिंजो दड़ो आहे असांजो सुभाणे ॻाल्हाईंदासीं पोइ ॿिए ॾींहुं मां हुनखे किताबु ॾिनो सूफ़ी सेंस ऑफ सिंध जेठि मां परसाम जो चलो जेकॾहिं तूं न चई हा त मां सम्झां थी टैगोर आहे मां जो भाई वॾी ॻाल्हि थिया थी तुंहिंजे टैगोर खे सॼी दुनिया सुञाणंदी आहे मुंहिंजे शाह लतीफ़ खे सिंधी जाती न सुञाणंदी आहे छा चईं छो वठे पियो हिते बदनसीबी आहे छो वेठो आहीं हिन भॻवती वठी वञ सिंधी संस्कृति खे ज़िंदा रखी सघंदे वाह वाह त सिंधियुनि सां वड़ो सिर्फ़ु सिंधियुनि न कयो बराबरि पर ख़ैर सिंधियुनि में सिंधियुनि सां वड़ कयो जिन विच घटि था सम्झे भई जेका मूंखे चयो तो आहे भॻवंती खे देन मूंखे लॻे थो इतफ़ाक़ हो। भॻवंती सां गॾु पर जेका महिनत जेका जफ़ाकशी या जेका नियमत जेका मञूं था जेका भॻवंती में हुई ओड़ी मां नथो सम्झां कंहिं कलाकार में आई आहे अॼु ॾींहं ताईं हिन करे त तव्हां भॻवंती खां पोइ तव्हां सफ़ाई करण छॾे ॾिना आहिनि न पंहिंजा जलसा मां पोइ ड्रामा था न पाइनि ड्रामा उन लाइ वरी ॿियो मुंहिंजो नसीबु जो मुंहिंजे घर में पुष्पा हुई हा बराबरि पुष्पा माली जा पंहिंजे नमूने सां दुख जी ॻाल्हि आहे उहा तमामु पंहिंजे नमूने सां पंहिंजे हिसाब सां न कंहिं माली जी धीउ हुजण करे पर एतिरा में के कलाकार हुजण करे सिंधी स्टेज ते मशहूरु हुजण करे सुठे में सुठे अनाउंसर संचालक हुजण करे उन पंहिंजो योगदान हो सिर्फ़ु हुन मूंखे इहा हिमत ॾिनी त मां हिन खेत्र खे विसारियां कल्चरल खेत्र खे विसारियां न तंहिं करे संगीत जे बदिरां मां ड्रामा करणु शुरू कया इहा तव्हांजी तमामु वॾी दिलि आहे तंहिंजे करे मां सम्झां थो जीअं भॻवंत जो रहियो आहे मुंहिंजे ज़िंदगीअ में तीअं पुष्पा जा किथे न किथे मूं ते सिंधी जातीअ ते ऐसा न पर तव्हां नंढे नात खे बोर ॾिनो नओं बोर ॾिनो इहा ॻाल्हि अलमाशकार आहे ख़ैर हीअं नाटक नंढे नाटक जो अबो त असांजो प्रोफेसर एन मोमलकानी हो जंहिं सचपचो सिंधी जे नाटक सां वड़ो कयो सिंध में लिखियल नाटक वरी हिते नए सां लिखियईं असांखे उस्ताद कयईं पर नंढे नाटक जी लाइ जेका प्रेरणा मूंखे मिली इंडियन पीपल्स थिएटर एसोसिएशन हा हा जिते मुसाफ़िरों खे मुसाफ़िर ले जेका उन्हनि जो कयो हो त मुंहिंजा ॿिया नंढा नाटक ग्रुप हो न हिंदे में कया तक़रीबन न हुआ न इहे त उन में ऋतिक घटना था आर एम सिंह हो ॿिया डायरेक्टर आंगल हो एक आंगल हो हुन में त इन्हनि सभिनी जे सोबत विरांदे जॾहिं असीं ऋतिक जे कम ते छॾे आयासीं त उन वक़्तु मां हिते मदन निमाणी ईशू नावाणी इन्हनि जे भॻवंती भाउ इन्हनि जे मदद सां कलाकार मंडल हलायो जेके सिंधी साहित्य मंडल मदद कई शुरूआत वारे दौर में तो बि नाटक में मुंहिंजे कवन हो तव्हां त पिक्चर मां पिक्चर बि कढी सिंधु जे किनारे ठीकु आहे मां बि ज़िंदगीअ में हिकिड़ी ॻाल्हि थी हिकिड़े माण्हू मूंखां पुछो माली हेतिरो कुझु कयो अथई आख़िर तूं कीअं ज़िंदा रहणु चाहींदे मां चयो जेके हिकिड़े जुमे चए माली केरु हो मां जेके चवां थो भाउ पावनेर हो फलाणी ॻाल्हि जी पावनेर हिंद कई पहिरीं सिंधी कहाणी जी रेगिस्तानी फूल बराबरि सिंध में बराबरि त सिंधी कहाणी जो पावनेर हो सिंधी नावल जो पावनेर हो सिंधी नए नाटक जो हिंदुस्तान में पावनेर हो जेकर तव्हां मूंखे ईअं यादि कयो नंढड़ी हिकिड़ी सिट सां त तॾहिं मूंखे तस्वीर मिलंदी बाक़ी मुंहिंजो खेत्र त एॾो वॾो रहियो आहे सिंधी राग खे सॼी दुनिया में वञी मशहूरु ऐं राग जी जेका विशालता भिन्नता हुई सुहिणे साल ते डिस्को ताईं बराबरि भॻवंत खे वञिबो इहा त वॾी ॻाल्हि आहे बराबरि भॻवंत खे वञिबो जेका शाहूकारी खे असां संगीत जी ॾेखारे सघियासीं कॾहिं न थी अॼु ॾींहं ताईं न थी ओराम स्टेज ते अचे लोली स्टेज ते अचे बराबरि स्टेज ऐं सिंधी साहित्य सरपंच पैदा थिए आहे न इहे त पढ़नि खां वधीक उन खां पोइ बि जेके कुझु न ठीकु आहे मां आयुमि ख़ुशि मां पंहिंजी फ़ैसिलिटी कई आहे जेकॾहिं तव्हांखे वरी जेकॾहिं जीअण लाइ मिले साॻी वकर जी ॿोली ते सिंध में जो विया हाणे त तव्हांखे कीअं हुते पंहिंजो जेको तव्हांजो आदत हक़ीक़त में कीअं लॻो तव्हांखे अरे न ॾिसे इहे त मुंहिंजो वॾो ज़िंदगी में जेके मूंसां वॾा थिया आहिनि कंहिं सोचियो हूंदो त माली सिंध वञी सघंदो कंहिं सोचियो हूंदो पंहिंजी माता जी ऐं जंहिं सिंध मूंखे एॾी इंस्पायर कयो आहे जंहिं शाह जे भूमि आहे मारवी जे भूमि आहे झूलेलाल जी भूमि आहे उते मौक़ो जंहिं मूंखे उन वटि वञिणो
मौक़ो मिले शेख आया सां गॾिजां सूबे ज्ञानचंदन सां गॾिजां इन्हनि सां गॾिजां पंहिंजे करदारनि सां गॾिजां वॾी ॻाल्हि उहा आहे पंहिंजे हा करदार उहो गिदू ईंदो गिदू तव्हां चओ था न ॼाण झूननि जो हा गिदू अड़े अलाए घणा करदार पर गिदू जेके मां अलाए हिकिड़ी कहाणी में आंदो आहे नावल में आंदो आहे बराबरि उहो साईं उते उहो ग़रीब हो ऐं मां साईं हरी वांगुरु हो हाणे वरी उहो गिदू उते चाहे 14 सिंधी घर मुंहिंजे ॻोठ में हिंदुनि जा उन मुकी हुओ मैं गिदू मल वरी उहो अड़े जी सूबे ज्ञानचंदन गॾिजां जो कंहिं ज़माने आदर चयो अॼु बि मां जेकी कंदो आहियां सोचींदो आहियां सूबे खे इहा ॻाल्हि पसंदि ईंदी या न ईंदी अॼु मां थो चवां सिंध में आहे त चओ माण्हू जो दड़ो पुष्पाब लिखी माण्हू जो दड़ो पर मां थो चवां माण्हू जो दड़ो ठीकु आहे उहो हूंदो पर आम्हूं साम्हूं हिन माण्हू खे ॾिसो जेको आदर्श जे सदके एतिरी कुर्बानी था कई एतिरा साल जेल में वञी सघे तव्हां हेॾो कुझु कयो तंहिंखां पोइ कॾहिं ईअं सम्झो था का भुल कई जॻह भुल जेकर भई ॿिए जन्म में न करियो मां जेकर हिकिड़ी ॻाल्हि आहे त सियासत में रहियुसि ख़ासि करे कम्यूनिस्ट पार्टी में रहियुसि ऐं कम्यूनिस्ट पार्टी जेकॾहिं चाहे हा यक वजूद रहिया उहो नज़रो रखे हा अवामी पार्टी ते रहिया त मुमकिन आहे त अॼु उहा का ॻाल्हि थी आहे पर हुननि जेको उन 1942 जी हलचल खे पूरी रीति न ॾिठो ऐं तंग नज़र सां तंहिंजे करे चयो त मां हिते आयुसि मूंखे चवणु कम्यूनिस्ट पार्टी में दाख़िल थियो मां चयो न मुंहिंजी कम्यूनिस्ट पार्टी बि आहे मार्क्सिज़म बि आहे सूफिज़म बि आहे सभु आहे त सिंधी जाति जिंदह रहे सिंधी साहित्य जिंदह रहे तंहिं करे उहा हिकिड़ी ग़लती हुई जेका मूं कई झंडो मूंखे हुन वक़्तु पाकिस्तान जिंदाबाद इहा ग़लती हुई तो पाकिस्तान जिंदाबाद थी न पार्टी जी पॉलिसी हा छाकाणि पार्टी जी पॉलिसी ग़लति पॉलिसी हुई भई ॿिनि धर्मनि जे बुनियाद ते ॿिनि मज़हबनि जे बुनियाद ते मुल्क रहिजे ॿी ग़लती कंदे कंदे बची इहो पियो जे उन हलियो जज़्ब थी वञो पर जज़्ब थी वञो सिधो न पिया अचनि त ॿोली लिपी पिया सियासतदान ऐं मां उन केरु मां नाला वाला नथो खणा पर मां हुन जे वखर में अची करे ईअं पियो चवां त जेकॾहिं ग़लती करणी आहे लिपी फेरायूं त सभु गॾिजी फेरायूं न मां पंहिंजे साथियुनि खे चयो पोइ मां महसूसु कयो त भई जेकॾहिं इहा लिपी फेरायूं त छा केॾां वेंदो हेतिरनि सालनि जी सिंधी लिटरेचर केॾां वेंदो तंहिंजे करे कॾहिं सिंधी ॿोली माना सिंधी लिपि तंहिंजे करे देवनागरी जे चकर में अचण खां मां रहिजी वियुसि ग़लती कंदे कंदे बची वियुसि इहो बि सम्झो करे को वड़ जेतिरा हेतिरा वड़ मुंहिंजे साहित्य में ज़िंदगी में कया आहिनि इहो बि वड़ बसि हाणे हर हिकु प्रांत में असांखे साहित्य अकेडमी मिलियूं आहिनि जिनखे लखें रुपया मिलिया आहिनि पंहिंजे असांजे साहित्य लाइ ख़र्चण लाइ उन मां साहित्य जा किताब टुकू पुटकू कढायूं तंहिंखां हर प्रांत में जेकॾहिं ज़बरदस्ती हिकिड़ो वॾो हिकिड़ो आंदोलन शुरू करे छॾियूं हर सिंधीअ खे जीअं अॻ में चवंदासीं खादी ड्रेस पाईंदड़ पंहिंजे मुल्क जो सिपाही आहे ईअं चऊं जेको माण्हू सिंधी लिपि लिखी पढ़ी ॼाणे थो उहो असांजे सिंधी जो पको सिंधी सिपाही आहे आमीन मुंबई जे प्रभा देवी एराज़ीअ में हिकु नंढे घर में रहंदो आहे कीरत बाबाणी पाण संदसि पत्नी सविता सुबुह जो पंध ते वञणु संदसि नियम आहे कॾहिं मुनो कलाक कॾहिं कलाक घर में पहुची पाण संदसि पत्नी गॾिजी चांहि पीअंदा आहिनि उन बैदि हूअ पंहिंजे घर में ऐं हू पंहिंजनि मशगूलियुनि में संदसि 3 पुट ऐं नूंहरूं पोटा पोटियूं पिणु बम्बई में रहंदा आहिनि पंहिंजनि पंहिंजनि घरनि में हीअ आहिनि कीरत बाबाणी जा लिखियल ऐं तरतीब ॾिनल किताब जिन में संदसि आत्म कहाणी जा 3 जुल्द आहिनि कीरत बाबाणी जी लाइब्रेरी में सिंध ऐं सिंधियुनि ते केतिरा ई किताब आहिनि जे हू वर वर पढ़ंदो आहे सुबुह खां शाम ताईं पढ़णु ऐं लिखण ई संदसि मशगूली आहे
ऐं ही आहिनि संदसि मान ऐं सन्मान में मिलियल शील्डूं ऐं ट्रॉफियूं। कीरत बाबाणी ऐं सविता जो कुझु साल अॻु निकितल फोटो। किरत हूअं त हमेशह असां पाण में पे गॾजंदा रहिया आहियूं, कॾहिं सेमिनार में, कॾहिं सभा में, कॾहिं अदबी क्लास में, चाहे घरनि में। अॼु हिकु निराले नमूने में पाण में गॾिया आहियूं, छाकाणि जो हिकिड़ी कैसेट ई ठहे थी तव्हांजी त्रिमूर्तीअ जे बारे में, ऐं उन जी हिकिड़ी पंहिंजो विख्यात प्रख्यात तूं बि हिकिड़ी मूर्ति आहे, उन जे बारे में थोरी ॼाण जीअं ॿियनि खे मिले त असां पाण में थोरो ॻाल्हाईंदासीं। भले भले। त पहिरियों सुवाल मां जेकर तोखां इहो पुछां त जंहिं कुटुंब में तुंहिंजो जनमु थियो ऐं जिते तुंहिंजो नंढपण गुज़रियो, उन कुटुंब चाहे उन नंढपण जे बारे में कुझु ॿुधाईंदे? असांजो कुटुंब या परिवार मध्यम वर्ग जे दुकानदारी क्लास मां हो। असीं हिकिड़े तमामु नंढड़े ॻोठ में, जंहिंजो नालो मोरो इलाइक़ो हो, नवाबशाह डिस्ट्रिक्ट में, उन में रहंदा हुआसीं। ऐं उन ॻोठ में 10-15 घर हिंदुनि जा हुआ ऐं बाक़ी 100-150 घर मुस्लमाननि जा हुआ। अच्छा। असांजी दुकानदारी हुई, तंहिंजे करे घणे भाङे जेके बि ॻोठ जा माण्हू हुआ उन्हनि सां असांजो प्रेम हो, छाकाणि कंधो वग़ैरह उहे असां खणंदा हुआ, दुकानदार। ॿियो वरी असांजो हिकिड़ो चाचो हो जेको पासे में हिकिड़ो जंगल हो, उन मां लकड़ियूं जो ठीको खणी ऐं उन मां कोयला ठाराए ऐं शहरनि में विकिणंदो हो। त मां कॾहिं कॾहिं उॾाए वेंदुसि ऐं कॾहिं कॾहिं हिते हूंदुसि। असांजे कुटुंब में 5 भाउर हुआ ऐं हिकिड़ी भेण हुई। मुंहिंजो जो पीउ हो सो वॾे में वॾो भाउ हो ऐं उन खां पोइ ॿिया 4 भाउर हुआ। नंढे हूंदे या 3-4 सालनि जो मसो होसि त मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो। पर उन जी मूंखे एतिरी सांभर कोन्हे ऐं मूंखे इहो बि ख़बर कोन्हे त उन वक़्तु मुंहिंजो रद अमल छा हो। तंहिंजे करे जेको ॿियो मुंहिंजो चाचो हो, मुंहिंजो उन सां नींहुं थी वियो। मां ॼण उनखे बाबा बाबा करे चवंदो हुउसि ऐं उहो मूंखे गॾु सुम्हारींदो हो। अच्छा अच्छा। पोइ हिकिड़ो वाक़ो अहिड़ो थियो, शहर में असांजे ॻोठ में तमामु घणो अमन अमान हो, शांती हुई। पर हिकिड़ो अहिड़ो दुखदायक वाक़ो थियो जो तव्हांजे कुटुंब सां? हा, असांजे कुटुंब सां हिकिड़ो तमामु निहायत हैबतनाक हिकिड़ो वाक़ो थियो, जो हिकिड़ी राति जो चोर असांजे घर जे भरिसां जेका ओताक हुई, जंहिंमें मुंहिंजा 2 चाचा सुम्हंदा हुआ, हिकिड़ो उहो जंहिंखे मां पंहिंजो बाबो करे सम्झंदो हुउसि, उन्हनि ॿिन्ही खे क़तल करे हलिया विया। ऐं बाक़ी दुकान क़तल बसि खून करे हलिया विया ऐं दुकान मां माल खणी विया। बाक़ी जेको माल बचियो उनखे तीली लॻाए विया हलिया। त उते शहर में दहशत, ॻोठ में दहशत थी वई ऐं हिंदू जेके हुआ से सभु पंहिंजा घर छॾे ॿियनि आसे पासे में भॼी विया हलिया। असांजो जेको हुयो सो बि घर लॾण लाइ तयारु थियो। वॾेरे घणेई मुंहिंजे चाचनि खे ज़ोर भरियो त भई तव्हां न वञो, असीं चोरनि खे पकड़ींदासीं ऐं तव्हां हिते ई रहो। पर छाकाणि त डपु एॾो हो जो उन वक़्तु मुंहिंजे चाचनि इहा ॻाल्हि क़बूलु कान कई। ऐं असीं भरवाड़े हिकिड़े ॿिए साबूराऊ शहर हो जंहिंमें मुंहिंजी नानी रहंदी, असां वरी उन में अची थोरा महीना रहियासीं ऐं पोइ वरी नवाबशाह में पंहिंजी जॻह ठाराए वञी उते रहियासीं। पर इहो जेको वाक़ो थियो जिन खे तुंहिंजे चाचनि खे पंहिंजो क़तल करे विया, त इहो कंहिं दुश्मनीअ जे करे या को तुंहिंजे चाचनि उनखे को जवाबु ॾिनो या उनखे रोकियो खां या कीअं? न, कहिड़ी उमिरि तुंहिंजी उमिरि उन वक़्तु घणी? मां उन वक़्तु 8-10 साले जो। त तूं उन में तो में उहा शनास हुई? बिल्कुलु। अंदाज़ो थोरो लॻाए सघे? बिल्कुलु। त तुंहिंजो छा हो अंदाज़ो? न, असांखे अहिड़े क़िस्म जो को बि शंका कान हुई, को बि अहिड़ो असांखे उञाण न हो त का असांजे दुश्मनीअ जे विचां असांजे चाचनि खे मारियो वियो आहे। छो त उहे अहिड़ा पंहिंजो ख़ुदा तरस ख़ुदा तरस माण्हू आहे
ऐं सभिनी जो भलो चाहींदड़ हुआ जो उन्हनि खे केरु ईअं इन नमूने में दुश्मनीअ में मारियो उहा ॻाल्हि कान्हे। इहे सिंध में रवा जी तरह सिंध में इहे वाक़ा आम जाम थींदा हुआ जो चोर या धाड़ेड़ अचनि माण्हुनि खे मारे माल लुटे खणी वञनि। हिंदुनि सां ख़ासि तौरु हिंदुनि सां थींदा हुआ, उन्हनि खे मारे हलिया वञनि। इहे त सिंध में आम जाम वाक़ा थींदा हुआ उन ज़माने में। पर उहो कम्यूनल सिर्फ़ु इन करे छाकाणि जो उन में थोरो नज़र ईंदो। हा बिल्कुलु, हिंदुनि वटि माल पुरण लाइ वॾेरे बि ॾाढी कोशिशि कई ऐं पुलिस बि आई, पर उन्हनि जो कुझु पतो पछाड़ीअ ताईं असांखे कोन पियो आहे, असीं छॾे हलिया। अच्छा, हाणे तुंहिंजी जेका तालीम थी इता दरगोठ मां शुरू थी हूंदी? हा, ॻोठ मां ॾाढे। इन तालीमी अरसे में तुंहिंजो पंहिंजो अनुभव कहिड़ो रहियो आहे? को दोस्त गॾियो हूंदो तोखे, को शख़्स गॾियो हूंदो तोखे, या को अहिड़ो वाक़ो का घटना उन जे बारे में कुझु तुंहिंजे जेको यादि हुजे तोखे या तुंहिंजे ज़हन ते इन कंहिं दिलि मन ते असरु छॾियो हुजे, उन जो ज़िक्र करे सघंदे? मुंहिंजी पढ़ाई बि ॾाढे हिकिड़े अजीब नमूने में थी। कीअं? रोमांटिक नमूने में। ॻोठ में स्कूल त हो ई कोन। उन वक़्तु जेका पढ़ाई थींदी से असां मस्जिद में मुले वटि वञी संदुल ते वेही पढ़ंदा हुआसीं। मां पाण पढ़ियो आहियां। हा, त पोइ मुले वटि मुंहिंजी पढ़ाई जी शुरूआति थी ऐं मां पहिरीं त स्कूल वञण खां इनकार कयो, पर पोइ मुंहिंजा जेके ॿ वॾा भाउर हुआ मुंहिंजा, उहे मूंखे टंगा टोली करे मुला वटि छॾे विया। तोखे डपो छा आहे स्कूल में? हा, स्कूल जो जेको डपो हो, हा उहो। पोइ हिकिड़ो दफ़ो वियुसि मां हुते, उन खां पोइ उहो सॼो डपु लही वियो। वरी पुठिते मूं मोट कान खाधी। पोइ त जीअं अभ्यास ऐं शौक़ु वधंदो वियो त वियुसि। तुंहिंजो डपु लही वियो, मुले जी शिकिल ॾिसी? न, उहो पंहिंजो थींदो आहे जेको संकोच जेको थींदो आहे, हिजाब जेको थींदो आहे, उहो तुंहिंजो लही वियो। उन खां पोइ जेका बाक़ी तालीम थी उन में तुंहिंजो को वाक़ो? त वरी सापुराव में थोरा महीना मां पढ़ियुसि। तंहिंखां पोइ त नवाब शाह में सॼी ॿी मुंहिंजी जेका थी तइलीम सा नवाब शाह में थी, जितां मूं मैट्रिक ताईं पास कयो ऐं पोइ वरी कराची कॉलेज हलियो वियुसि। वरी तंहिंखां पोइ कॉलेज जेको आहे सो कराची। हा, पर इहा जेका स्कूली तालीम आहे इन जा के इम्प्रेशन्स, को शख़्स जो इम्प्रेशन, कंहिं संगतीअ जो इम्प्रेशन, या को पंहिंजे लेखे ॿियो अनुभव उन मां का तोखे असरु छॾियो हुजे स्कूली जीवन में? स्कूली जीवन में असांजे टें दर्जे क्लास में हिकिड़ो रोचीराम थावाणी क़ौमी ख़्यालनि जो मास्टर हो। रोचीराम थावाणी त अञा बि? हा, रोचीराम थावाणी अञा बि जीअरो आहे ऐं नागपुर में रहंदो आहे। थावाणी फैमिली तमामु मशहूर हुई सिंध में। क़ौमी सॼो कुटुंब जेको हुयो सो क़ौमी ख़्यालनि जो हो। ऐं इहा चवणी हुई त भई जीअं नेहरूअ जो सॼो कुटुंब पंहिंजो जेल में वियो, त थावाणी जो बि सॼो कुटुंब 1942 में जेल में। अच्छा अच्छा। उन थावाणीअ असां में पैदा कई क़ौमी बोझ, शनास पैदा कई। बोझ? हा। असांखे कहाणियूं ॿुधाईंदो, जीवन जो जेके असांजा नेता हुआ उन वक़्तु देश भगत हुआ, उहे कहाणी ॿुधाए असां में चङी क़ौमी भावना हुननि पैदा कई। ऐं इन नमूने में मां उन क़ौमी भावना जे लहर में वहंदो वियुसि ऐं कांग्रेस खे वेझो अची वियुसि। बिल्कुलु कांग्रेस खे वेझो अचीसि। एतिरे हद ताईं जो पोइ असीं पंहिंजे शहर में नवाब शाह में प्रभात फेरी कढंदा हुआसीं। उहा जेका आज़ादी जी तहरीक उन वक़्तु हली पई, इन लॻभॻि इन पीरियड में 40-42 में, त उन में इन क़ौमी भावना तो ते कोई अहिड़ो असरु कयो जो उन में तो भाग वरितो हुजे? उहो ॿुधायां थो मां त कीअं कहिड़े नमूने मां 1942 जे हलचल में घिड़ी पियुसि। त पोइ उहा उन भावना ऐं असां एतिरे हद ताईं बि असां में उहा देशभक्ति जी भावना हुई जो असीं कुलनि ते खाधीअ जा ताकिया खणी बि घरनि में वञी विकिणंदा हुआसीं। ऐं बस्तियुनि में जेके ग़रीब हुआ उन्हनि खे दवाऊं बि वञी ॾींदा हुआसीं। ऐं अहिड़ी तरह क़ौमी भावना। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि ॿुधायां त इन भावना जे असर हेठि ॿिया बि मुंहिंजे क्लास जा केतिरा ई शागिर्द आया। पोइ असां वरी पाण में हिकिड़ी फॉरवर्ड स्टूडेंट्स यूनियन ठाही। फॉरवर्ड स्टूडेंट्स यूनियन ठाही ऐं उन जे तरफ़ां असां हिकिड़ी फॉरवर्ड स्टूडेंट हथ लिखियल मायानी हिकिड़ी बुलेटिन बि तयारु कंदा हुआसीं जेका सिंधीअ में नालो अंग्रेज़ी? हा, नालो अंग्रेज़ी, फॉरवर्ड स्टूडेंट्स यूनियन। फॉरवर्ड किथां? फॉरवर्ड असांखे जेको मिलियो सुभाष चंद्र बोस जे फॉरवर्ड ब्लॉक मां मिलियो।
पोइ उहा असीं छोकिरनि खे ॾींदा हुआसीं, विराईंदासीं, सर्कुलेट कंदा हुआसीं। ऐं अहिड़ीअ तरह मां तमामु वेझो थी वियुसि। ऐं पोइ ओचितो 9 अगस्त 1942 में करो या मरो जो आवाज़ ॾिनो महात्मा गांधीअ ऐं क्विट इंडिया, अंग्रेज़ भारत छॾे वञो मूवमेंट थी। उन 9 अगस्त ते असांखे स्कूल में पतो पियो त नेताउनि खे गिरफ़्तार करे विया आहिनि। मां वञी पंहिंजे सॼी स्कूल में हिकु क्लास में वञी नारा हणी ऐं शागिर्दनि खे ॿाहिरि कढियो। पोइ असीं हिकिड़ो जुलूस ठाहे ऐं शहर में निकिरी पियासीं। छाकाणि असांजो स्कूल जेको विल्सा स्कूल जंहिंमें असीं पढ़ंदा हुआसीं, उहो स्कूल असांजो मैल ॾेढ शहर खां परे हो। पोइ असां उतां जुलूस कढियो, छोकिरुनि ऐं छोकिरनि गॾिजी जुलूस कढी उतां असीं आयासीं, सॼे शहर खे परिक्रमा ॾेई। पोइ अची विच बाज़ार में बीठासीं त ओॾी महिल असांखे नियापो आयो त हाणे पुलिस अचे थी। असां भॼी वियासीं। मां वञी हिकिड़े दोस्त जे जुलूस तो पे लीड कयो, जुलूस मूं पे लीड। नंढे हूंदे खां मूंखे न इहो जनून हो, इहो जनून हो मूंखे नंढे हूंदे खां। यकदमि नियापो आयो त पुलिस थी अचेव, तव्हां पंहिंजो निकिरी हलिया आहियो। मां बि यकदमि निकिरी ऐं वञी कंहिं दोस्त जे घर ज़ेर ज़मीन थी 3 ॾींहं उते वेठो हुउसि। पोइ मां बीमार थी पियुसि ऐं घर जॾहिं मोटी आयुसि त पुलिस अॻु में ताड़ में वेठी हुई। यकदमि मूंखे गिरफ़्तार करे लकब में हणी आहियूं। कुल घणा महीना तूं जेल में रहे? टोटल मां 11 महीना जेल में रहियुसि। 11 महीना जेके तूं जेल में रहे, उन पंहिंजे जेलनि जो, उन सज़ा भोगण जो कोई पंहिंजो अनुभव या आज़मूदो? इहा सज़ा कोन हुई, हिननि इहो असांखे नज़रबंद करे रखियो हो। अच्छा अच्छा। हा, नज़रबंद। उन्हनि न को केस हलायूं न को ॿियो, पर नज़रबंद करे रखियऊं, जंहिंखे डिटेन्यूस चवंदा हुआ। डिफेंस ऑफ इंडिया एक्ट हेठि उन्हनि खे गिरफ़्तार कंदा जिन मां ख़तरो हो स्टेट खे, ऐं उन अंदर असांखे गिरफ़्तार करे पोइ सखर जेल में वठी विया। पर उनजो तुंहिंजो पंहिंजो कोई अनुभव इन जेल वारे अरसे जो? उन में मुंहिंजो वॾे में वॾो जेको अनुभव थियो मूंखे जेल जे अंदरि, सो मुंहिंजी शोभे सां मुलाक़ात। अच्छा। पहिरियों ई दफ़ो मुंहिंजी शोभे ज्ञानचंदाणीअ सां मुलाक़ात थी सखर जेल में। ॾाढी पंहिंजो हिकिड़े अहिड़ी शख़्सियत, अट्रैक्टिव शख़्सियत हुई जो मां हुन ॾांहुं छिकिजी आयुसि। ऐं हुन बि ईअं महसूसु कयो त मां बि हुनखे कशिश कयो। पोइ त असीं अहिड़ा दोस्त थी वियासीं जो जेल में इहा असांजी जोड़ी मशहूरु थी वई। ऐं असीं पंहिंजो गॾिजी घुमंदा हुआसीं, असीं गॾिजी खाईंदा हुआसीं ऐं गॾिजी किताब पढ़ंदा हुआसीं। उन्हनि ॾींहंनि में हिन मूंखे साम्यवाद जा किताब ॾिना पढ़ण लाइ। ऐं उन साम्यवाद जे किताब पढ़ंदे पढ़ंदे मुंहिंजी काया कलप थी वई। मुंहिंजे वीचारनि में हिकिड़ो इनकलाब अची वियो हुयो। छाकाणि पहिरीं जेके मुंहिंजा क़ौमी वीचार हुआ, यानी कांग्रेसी नमूने जा जेके वीचार हुआ, उन खां ही जेके वीचार हुआ साम्यवाद जा वीचार, से बिल्कुलु हिकिड़ा जंहिंखे रेडिकल चइजे, इनकलाबी वीचार जेके हुआ से हुआ। कांग्रेसी मूवमेंट जेका हुई, आज़ादी जी मूवमेंट, उनजो रुॻो हिकिड़ो मक़सदु हो, हिकिड़ो आदर्श हो त क़ौमी अंग्रेज़नि खे भॼाइणो आहे ऐं क़ौमी आज़ादी हासिलु करणी आहे, पॉलिटिकल आज़ादी। पर पॉलिटिकल आज़ादी खां पोइ छा? करोड़ें जेका भारत जी जनता हुई, उन्हनि जे बुख जो सुवालु, बेरोज़गारी जो सुवालु, उनजे तइलीम जो सुवालु, उनजे पंहिंजो ॿियनि सहूलियतुनि जो सुवालु, उनजे न्याय जो सुवालु, उहो किथां? छाकाणि उहो त पोइ जॾहिं सिस्टम बदिलिजे तॾहिं उहा ॻाल्हि अची सघे थी। रुॻो क़ौमी आज़ादी पॉलिटिकल फ्रीडम मां कोन थी अची सघी। पर हिते हीअ जेका फिलासफ़ी, साम्यवादी फिलासफ़ी, तंहिं मूंखे एॾो कशिश कयो। छाकाणि उन में हर चीज़ जे लाइ, इकॉनॉमिक आज़ादी जी बि, सोशल आज़ादीअ जी बि, इहे सभु जेके आहिनि से प्रोग्राम हुआ। तंहिंजे करे इन जेल जे अंदरि ई मां कांग्रेसी वीचार, कांग्रेस फ़िलसफ़े खां हटी मां साम्यवादी फ़िलसफ़े ॾांहुं हलियो वियुसि। ऐं पोइ ॿाहिरि निकितुसि त मां कम्यूनिस्ट पार्टीअ सां कमु करणु लॻुसि। त माना हिकु जेका कांग्रेस जी जेका फिलासफ़ी हुई, आज़ादी जी जेका तहरीक, उन तुंहिंजे दिलि खे छुयो, ऐं हीअ जेका ज़हन खे झंझोड़ियो, उहा तोखे वधीक लॻी क़बूल करण जहिड़ी ऐं वधीक उन में वधीक ॼाण जी ऐं बहिरो वठण जी। इहो त तो जीअं पाण चयो आहे त सियासी तहरीक में उन खां पोइ जेको आहे सो घिड़ी पए। ऐं
उन में बहिरो वठणु जेको आहे तूं शुरू हा, कयो पोइ त मां चयो बिल्कुलु जीअं बिल्कुलु सरगर्म full-fledged नमूने कमु कंदो, मां लेबर में कमु करणु लॻुसि, स्टूडेंट माना पोइ तूं उन ॿियो कम्युनिस्ट पार्टीअ जो मेंबर बि थियो उन मेंबर कम्युनिस्ट पार्टी अहिड़ो तकिड़ो कोन कंदी आहे। अच्छा हा, पर मां उन्हनि सां गॾिजी कमु कंदो हुउसि। अच्छा। स्टूडेंट्स जेके हुआ पंहिंजो यूनियन लेबर यूनियन में बि ऐं स्टूडेंट्स में बि मां कमु कंदो हुउसि। ऐं उन्हनि जो पोइ जेको कल्चरल फ्रंट ठहियो, नई दुनिया पब्लिकेशन, उन कल्चरल फ्रंट ते बि मां कमु करणु लॻुसि। अच्छा, ये तुंहिंजी साहित्य में दिलचस्पी कीअं पैदा थी? उहो बि हिकिड़ो अजीब क़िस्म जो वाक़ो आहे त इहे जॾहिं मां वियुसि कराची वञी पहुतुसि कॉलेज में, हीअ ॻाल्हि जेका मां तव्हांखे ॿुधायो हुयुसि, त उते ॿिनि क़िस्मनि जूं ग्रुप्स कराचीअ में, छा उन ज़माने में तव्हां सोचो त आज़ादी जी मूवमेंट जी लहर उथी हुई, जंहिंमें असीं सभई जवान जेके हुआसीं जेलनि में वियासीं। तंहिंखां पोइ ॿियो जेका लहर उथी हुई सा हुई रूसी इनकलाब जी लहर उथी हुई, जंहिंमें साम्यवाद जो जेको आहे सो वॾी फिलासफ़ी जो तमामु वॾो फैलाव थियो हो। इन्हनि सभिनी गॾिजी सिंध में बि असरु कयो। सिंध में बि नंढियूं नंढियूं ग्रुप्स जेके आहिनि से जुदा जुदा हंधनि ते ठहियूं, जंहिंमें साम्यवादी वीचारनि जा जो फैलाव करण लाइ पैदा थिया आहिनि। पहिरियों साम्यवादी वीचारनि खे फैलाव करण लाइ शिकारपुर में गोविंद पंजाबीअ हिकिड़ी नई दुनिया किताब घर खोलियो हो, ऐं पोइ उहो थोरे वक़्त खां पोइ वरी खणी आया कराचीअ में। ऐं हू छाकाणि त थोरो हलाए न पिए सघियो या हुनखे ॿियूं के मजबूरियूं हुयूं, त पोइ इहो कम्युनिस्ट पार्टीअ वारनि इहो वरितो हिन खां नई दुनिया किताब घर, ऐं मालीअ खे हलाइण लाइ उहो हिननि ॾिनो। मालीअ वरी उन्हनि नई किताब घर जे बैनर हेठि हिकिड़ी मंथली मैगज़ीन जेका कढी, जंहिंजो नालो रखई नई दुनिया माहवार रसालो। अच्छा, हा। उन नई दुनिया माहवार रसाले हिकिड़ो सिंधी कहाणियुनि जो स्पेशल पर्चो कढण जो ऐलान कयो। त माली मूंखे चैलेंज ॾिनो, भई तूं लिखंदे इन लाइ कहाणी, इन राग में तो कुझु लिखियो कोन? इन खां अॻु मूं कुझु कोन लिखियो सवाइ हिन जे जो जेका कम्युनिस्ट पार्टीअ जी हुई हफ़्तेवार अख़बार सदाकत, रुगो मां उन खे एडिट कंदो हुउसि या उन लाइ लेख तर्जुमो कंदो हुउसि। पोइ मूं चयोमांसि तूं मां लिखां त तूं पंहिंजो पब्लिश कंदे पंहिंजे मैगज़ीन में? चई हा कंदुसि। पोइ वरी मां कहाणी ॻोल्हण लाइ कराची जे शहर जे घिटियुनि में निकिरी पियुसि त कहाणी ॻोल्हे अचां। ऐं इतफ़ाक़ कहिड़ो थियो जो मां जीअं बंस रोड जेको इहो आहे तंहिं मां पे लंघियुसि। कहाणी मिली वई तोखे? हा, कहाणी कीअं मिली? कहाणी कीअं मिली त हिकिड़े मिठाई जी दुकान ते ॾिठुमि त हिकिड़ो मेड़ाको लॻो पियो आहे। अच्छा। मूं झाती पाए वञी अंदरि ॾिठी त भई छा आहे पोइ हेॾो मेड़ाको छो आहे? ॾिसां त हिकिड़ो नंढो 10-12 सालनि जो छोकिरो आहे, तंहिंखे मोचड़ा पिया लॻनि ऐं टमाटनि मथां टमाटो मिठाईअ वारो। मूं ॾिठो त मूं पुछियो भई छा आहे माजरा? चई हिन चोरे मुंहिंजी जिलेबी जेका आहे सा चोराई आहे। इते मुंहिंजे ज़हन में इहा कहाणी अची वई, कहाणी मूंखे मिली वई। मूं कहाणीअ जो सिरो रखियो जिलेबियुनि जो चोर, जेका मुंहिंजी पहिरीं कहाणी। अच्छा, विरहाङे ताईं सम्झो ॿी बि हिकिड़ी कहाणी लिखियमि, हा, जंहिंजी हूअ पर उहा पार्टीशन जे बारे में, पार्टीशन जे बारे में पंजाब में जेके फसाद थिया हुआ उन्हनि फसादनि जे बुनियाद ते मूं हिकिड़ी ॿी लिखी। सिर्फ़ु इहे 2 कहाणियूं विरहाङे जे खां अॻु में सिर्फ़ु 2 कहाणियूं लिखियुमि। बाक़ी रुगो ख़ासि करे अख़बार नवीसे जो जेको कमु हो सो मां कंदो। किरे त विरहाङो असां सिंधियुनि लाइ हिकु वॾी दुर्घटना रहियो आहे। इन विरहाङे जे बारे में तव्हां मार्क्सवादियुनि जो कहिड़ो तसवुर हो? तुंहिंजे सुवाल जा 2 भाङ आहिनि। हिकिड़ो इहो त विरहाङे लाइ कम्युनिस्ट पंहिंजो तसवुर असांजो चाहो, ऐं ॿियो त असां उनजी हिमायत कई। पहिरीं ॻाल्हि तसवुर जो सुवाल तो पुछी त पाकिस्तान जो तसवुर कंहिं वटि बि कोन हो, कंहिं बि पार्टीअ वटि कोन हो। जेकॾहिं हो त रुगो ब्रिटिश इंपीरियलिज़म वटि हो तसवुर त असां हिन सब कॉन्टिनेंट खे विराहे टुकड़ा करियूं ऐं हिंदुनि मुस्लमान जो दाइमा झगड़ो क़ाइमु करियूं। कम्युनिस्ट पार्टी जी इहा मुराद कान हुई। तंहिंजी कम्युनिस्ट पार्टीअ विरहाङे जी हिमायत न कई जीअं तूं चईं, पर उन्हनि रुगो पाकिस्तान जे बारे में जेके शंकाऊं हुयूं मुस्लिम लीग जूं उन्हनि खे इनकरेज कयो। ऐं इनडायरेक्टली वी कैन से दैट दे हैव प्लेड अ पार्ट इन क्रिएटिंग certain situation where the country was divided.
त मुंहिंजे हमारे सां मतिलबु उहो ई हो त उन्हनि जो जीअं न हिकिड़ो पासो खणिबो आहे या उहो पासो जेको आहे जीअं ॿियनि ॾिठो पिए त हिननि पंहिंजे लेखे ॼण इनडायरेक्टली सम्झो हुननि जो हो त भई जेके हुननि जी मुराद छा आहे त जेके मुस्लिम कम्यूनिटीअ खे जेके शंकाऊं आहिनि जेके हुननि खे डप आहिनि असीं उन्हनि जा जेकॾहिं दूरि करियूं त हिंदू ऐं मुस्लमान पंहिंजो वेझो अची सघनि था ऐं सब कॉन्टिनेंट में हारमनी ऐं पीस पैदा थी सघे थो ऐं पोइ जेकॾहिं ॿई मुल्क डिवाइड बि थियनि त घटि में घटि भाउर थी था रहनि पर ब्रिटिश इंपीरियलिज्म जी उहा मुराद कान हुई। तूं विरहाङे वक़्तु हिंदुस्तान लॾे न आहे छो एनी कोई सबबु? मूं विरहाङे खे क़बूल ई न कयो, मूं पंहिंजी धरती छॾण खां इनकार कयो। मुंहिंजो हीअ मुंहिंजी धरती आहे, मां हितां छो छॾियां? तंहिंजे करे मां सिंध में रही पियुसि। ॿिया सभु जेके हिंदू भॼी आया, माइग्रेशन थियो, मां उन्हनि लाइ जवाबदार कोन थो ठहिरायां के त भई छो भॻा, पर मां अटकल 2 साल विरहाङे खां पोइ बि सिंध में रहियो पियो, छाकाणि मूं चयो त मां हीउ देश न छॾींदो ऐं मूंखे इहो विश्वास ई कोन थिए हा त काई ई विरहाङो जेको आहे सो दाइमा आहे। ऐं केतिरनि खे तोखे ख़बर आहे केतिरनि हिंदुनि खे विरहाङे दाइमा हीअ चीज़ हुई, कंहिंखे ख़बर कोन हुई। केतिरा हिंदू पंहिंजो मुस्लिम भाउरनि वटि पंहिंजूं घरनि जूं चाबियूं छॾे आया, दोस्तनि वटि चाबियूं छॾे आया त जोधासी मोटी अचो। इहो हिकिड़ी भावना हुई, उन भावना खे वधीक शिदत सां मूं महसूसु कयो त मां पंहिंजी धरती न छॾींदुसि, तंहिंजे करे मां उते तरसी पियुसि। पर पाकिस्तान जहिड़े फ़र्क़े परस्त रियासत में असां हिंदुनि खे किथे था छॾीनि, ऐं सो बि वरी कम्यूनिस्टनि खे। यकदमि असां सभिनी खे जेके हिंदू हुआसीं, कराची कम्यूनिस्ट पार्टी आहे, उन्हनि सभिनी खे पकड़े वञी कराची जेल में विधऊं। अच्छा, जंहिंमें सोभो ज्ञानचंदानी हो, A.K. हंगल जेको हींअर साइने आर्टिस्ट आहे, फिल्म जो हीरो आहे, मां होसि, भॻवान पंहिंजो गुलाब भगवानाणी हो, ॿियो असांजो हिकिड़ो पहूमल हो जेको कराची में उहो उते ई रहियो ऐं उते ई गुज़ारे वियो। ऐं इहे 4-5 ॼणा जेके असीं हुआसीं से कराची जेल में वञी रहियासीं। पाकिस्तान में जॾहिं आए हिते जीअं कहिड़ियुनि हालतुनि में तूं हिते पोइ छा थियो? विरहाङे खां पोइ आए हिते पोइ छा थियो त मां वञी हैदर बख्श जतोई वटि हैदराबाद में, इहे 2 साल मां सिंध में ई रहियुसि ऐं पंहिंजे मुस्लिम जेके दोस्त हुआ, कम्यूनिस्ट दोस्त हुआ, उन्हनि जे घरनि में रहंदो हुउसि। ऐं हैदराबाद में हैदर बख्श जतोई जेको इनकलाबी लीडर हो हारी मूवमेंट जो, उन जे घर में वञी रहियुसि। ऐं उते हू हिकिड़ी अख़बार कढंदो हो हारी हक़दार नाले सां। मूंखे चयईं त तूं चङो थियो त आयो आहीं, हाणे तूं वेही हलाए। पर उते हालतूं अहिड़ियूं हुयूं जो पंहिंजो वधीक वक़्तु रहणु मुश्किल थी पियो, छो त 24 कलाक मुंहिंजे पुठियां CID वारो फिरंदो हो। मां हैदर बख्श जतोईअ जे घर रहंदो हुउसि 1st फ्लोर ते, ऐं मां ॾिसंदो हुउसि सुबुह जो जीअं ई उथंदो हुउसि दरीअ खां निहारींदो हुउसि त साम्हूं वारी रेस्टोरेंट में हिकिड़ो चंडाल वेठो आहे। वरी जेसि ताईं मुंहिंजे हिन पंहिंजो कोठीअ जी बत्ती न विसामंदी हुई तेसि ताईं उहो उते वेठो हूंदो हो। ऐं रुगो वरी सुबुह जो ॾिसंदो हुउसि त उहो ईंदो। अहिड़ी तरह ॿियनि मुंहिंजे मुस्लिम दोस्तनि जे घर वेंदो हुउसि, उन्हनि खे बि CID वारा परेशान कंदा। त पोइ नेठि मुंहिंजे दोस्त जतोईअ चयो त हीउ चंडाल, हीउ कुता तुंहिंजी पुठि न छॾींदा, तूं फ़िलहालु 5-6 महीननि लाइ तूं भारत हलियो वञु, जीअं होए मोए टरे पोइ वरी तूं मोटी अचिजांइ। ऐं हुनखे बि एॾी उमेद हुई त हीउ असीं वरी मोटींदासीं। मूंखे हिकिड़ो किताबु ॾिनई, व्हाट इज़ मार्क्सिज्म, चई तूं तर्जुमो कंदो अचिजांइ, जॾहिं मोटी त असीं हिते छपाईंदासीं, हिते तूं तर्जुमो सिंधीअ में करे अचिजांइ। पोइ तूं मोटी वे? मोटणो त ॾाढो मुश्किल थी वियो, सभु वाहूं बंदि थी वियूं, अॼु मोटण जो सुवाल ई कहिड़ो थो पैदा थिए। पर हिते हिंदुस्तान में अचण खां पोइ जेको वरी ॿी तब्दील मुंहिंजे ज़हनी सतह ते जेका ॿी तब्दील मूं में आई, इहा हुई त मां वञी उल्हासनगर में कैंप में वञी रहियुसि। उते पुराणो हैदराबाद जो मुंहिंजो दोस्त हो भोजराज पुसवाणी, उनजे घर वञी रहियुसि। उते जेके कैंपुनि जूं हालतूं मूं ॾिठियूं, उते जेके हिकिड़े क़िस्म जो दरबदर सिंधियुनि जी मूं जेका हालत ॾिठी, जंहिंमें राशन लाइ असांजा भाउर ऐं भेनरूं कतरूं लॻाए वेठियूं आहिनि। इवन सुबुह जो जे हाजत लाइ जेके आहिनि से भॻल पंहिंजो जेके हुआ काकूस, उन्हनि जे साम्हूं लाइनूं लॻाए वेठियूं आहिनि। ऐं ही भॻल बैरकूं आहिनि जिन में असांजूं भेनरूं ऐं असांजूं माताऊं जिन जे मथां छितियुनि मां पाणी पियो आहे।
इहा हालत ॾिसी मां ॾाढो परेशान थी वियुसि, ॾाढो दुखी थियुसि ऐं पोइ चयुमि त हिन खां वधीक ॿियो मूंखे कम्यूनिज़म कहिड़ो आहे? हिननि माण्हुनि जी जे मां शेवा नथो कयां त मूंखे कम्यूनिज़म छा? तंहिंजे मां पंहिंजे माण्हुनि जी पहिरीं शेवा कयां। तंहिंजे करे पोइ मूंखां इहा ॻाल्हि त मां वापसि मोटी वञा जो सुवाल ई मुंहिंजे लाइ पैदा न थियो ऐं मां यकदमि सिंधी मूवमेंट में घिड़ी पियुसि। ऐं उते ई वक़्त ते असांजे सिंधी भाषा जे लिपीअ ते हमिलो थियो, हथ चुरांद थी, लिपीअ खे बदिलाए देवनागरी करण जी कोशिशि कई वई ऐं पंहिंजो हिकिड़ो एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर कढियो वियो जंहिं ते सभिनी अदीबनि में ऐं विद्वाननि में तमामु घणी तुर्शी पैदा, तमामु ताव पैदा थियो ऐं लिपीअ जे ख़िलाफ़ु असां हिकिड़ी मोर्चो ॿधो जंहिंमें तूं बि हुआसीं, सभु हुआसीं। असां हिकिड़ी मीटिंग कोठाई सिंध मॉडल हाई स्कूल में जिते असां लिपि कमेटी ठाही जंहिंमें सभु जेके असांजा विद्वान हुआ उते शामिलु थिया, अज़ीज़ भो, कल्याण भो ऐं ॿिया नौजवान भुआ, पंहिंजो मोती भो, राही भो ऐं पंहिंजो पोपटी भुई, सभु असीं गॾु हुआसीं, असां लिपीअ जी तहरीक हलाई। तंहिंजे करे पोइ मां एॾो वेंदी हुयमि सिंधी मूवमेंट में, मां एतिरो गहरो निकिरी वियुसि जो पोइ मूंखे वापसि मोटण जो कॾहिं तो वकालत जी डिग्री वरिती, पोइ तूं वकील छो न बणे, मास्टर छो बणे? ऐं हीअ त केस जे कंहिं वकालत जे ज़रिए तूं लड़ी सघे हा वधीक। बराबरि, इहा तुंहिंजी सही ॻाल्हि आहे। इहो जेको आहे मंतक सो सही आहे त मां छो न वकील छो न थियुसि, मास्टर छो वञी थियुसि। उन लाइ मूंखे ॿ ख़ासि ॻाल्हियूं हुयूं। कहिड़ा? हिकिड़ो त जेकॾहिं मां वकालत करियां हा त मां एतिरो वक़्तु पंहिंजे जातीअ जे हलचल खे ऐं उन्हनि जी जेको रिवाइवल आहे या उन सर्वाइवल आहे, सिंधियुनि खे वरी जाॻाइण जो ऐं पंहिंजे कल्चर खे बचाइण जो जेको रोल मूं पंहिंजे मथां आयत कयो उनखे मां पूरो वक़्तु न ॾेई सघंदुसि, छाकाणि त वकालत माना फुल पेशो हूंदो, फुल टाइम पेशो। ॿियो मूं मास्तरी इन करे कई त उते रुॻो 4 कलाक मूंखे नौकिरी करणी पवंदी, बाक़ी जेको टाइम हो सो मुंहिंजो हो, उन में मां पंहिंजी जातीअ लाइ कमु करे सघां थो। तंहिंजे करे मूं मास्तरी पसंदि कई, जो चवणी मास्तरी उन वक़्तु सम्झो वियो हूंदो त बुख, मास्तरी माना बुख ऐं वकालत माना धन, मूं धन खे छॾे बुख पसंदि कई। इन तहरीक सां गॾोगॾु साहित्य सर्जना बि थी रही हुई। इन साहित्यिक सर्जना बाबति ऐं उन में पंहिंजे योगदान बाबति तहरीक खे छॾे बि कुझु ॿुधाए सघंदे? असांजी तहरीक जेके सिंधियत जी तहरीक था चऊं, उहा ऑल एम्ब्रेसिंग तहरीक हुई जंहिंमें साहित्य हो, कल्चर हो, ड्रामा हो, संगीत हो, तइलीम हुई, जवाननि खे जाॻाइणो हो। तहरीक असांजी ऑल राउंड आहे, ॼण असांजी पूरे जीवन जो हिकिड़ो परवाह हो। तंहिंजे करे साहित्य बि उन जो हिकिड़ो भाङो हो ऐं साहित्य जी हक़ीक़त में ॾिसो त साहित्यकारनि ई इन मूवमेंट खे अॻिते वधायो, उहे ई हुआ जेके अॻियां आया उन्हनि ई इन मूवमेंट जो। तंहिंजे करे मां इन करे साहित्य, पर मां साहित्य खे बि पासीरो कोन कयो। मां इहा ॻाल्हि मञा थो जे मूवमेंट में ज़्यादा वक़्तु न ॾेई साहित्य सर्जन में ॾियां त थी सघे थो त क्वालिटी ऐं क्वांटिटी में चङो फ़र्क़ु पइजी वञे। इन सॼे अरसे ॾींदे तुंहिंजे नज़र में इन जी हासिलात छा थी आहे? सिंधी मूवमेंट जी जेकॾहिं हासिलात खे हिन वक़्तु जेके असीं उन खे एसेस कयूं त मूंखे केतिरियूं पॉज़िटिव चीज़ूं, केतिरियूं पॉज़िटिव हासिलातूं मूंखे नज़र अचनि थियूं। वॾे में वॾी हासिलात ई मूवमेंट जी इहा आहे त मूवमेंट सिंधी जातीअ खे कनेक्ट करणु, सिंधी जातीअ खे गॾे रखण में वॾे में वॾो हथियो साबित थी आहे। एतिरे हद ताईं जो अॼु उहा मूवमेंट भारत जूं सरहदूं टिपी ऐं ॿाहिरनि मुल्कनि में बि इहा मूवमेंट जेका सिंधियत जी मूवमेंट सां वई आहे। ख़ासि करे हिते हिन हालति में जॾहिं असां हिते छेड़ विछेड़ हालति में रहूं था जुदा जुदा प्रांतनि में, त इहा मूवमेंट असांजी लाइफ लाइन आहे, लाइफ लाइन आहे, लिंक आहे ऐं इहा अञा ताईं बि असांजी इहा मूवमेंट जेका आहे सा वाइटल नेसेसिटी आहे असांजी ऐं उन मूवमेंट खे असांखे छॾिणो न आहे, छाकाणि त असां वटि प्रांत बि कोन्हे, असांजे ॿोलीअ ते हर वक़्तु हमिलो थियण जो इम्कानु आहे, असांखे पॉलिटिकल पावर कोन्हे, त पोइ इहा असांजी जातीअ जी एकता क़ाइमु करण वारी जेका मूवमेंट आहे इहा असांजे लाइ तमामु अहम आहे। इहा मूवमेंट ख़ुदि सिंध तरफ़ पंहिंजा असर करे थी ऐं सिंध ॾांहुं बि असांजा नियापा वञनि थो त सिंध में बि जेका जीअं सिंध मूवमेंट आहे असांजे हिन तह खां इंस्पायर थिए थी ऐं असांजी ॿिन्ही सरहदुनि जे ॿिन्ही पासे इन मूवमेंट खे तमामु घणी अहमियत आहे।
मां सम्झां थो इहा इन लाइ बि ज़रूरी आहे त असांजो असुलु जेको हेरिटेज आहे सिंधी आहिनि जेसि ताईं इहा सिंध आहे, सिंध आहे त सिंध मोहन जो दड़ो आहे, इहो जेको हेरिटेज आहे सो सिंध में आहे। बराबरि। त सिंध सां असांजे लिंक रखण वारी जेका चीज़ आहे सा असांजी ॿोली आहे या तहरीक आहे। कहिड़े त हाणे पहुता आहियूं अची पंहिंजे हिन ते हिकिड़ो आख़िरी सुवाल मां तोखां पुछां, हीअ हयाती तोखे जेकॾहिं वरी जीअण लाइ मिले त कीअं जीअणु चाहींदे? बिल्कुलु साॻे नमूने में या कुझु नए नमूने में? अहिड़ी सौगात जे मूंखे मिले, सम्झो मिले थी तोखे, जे मूंखे मिले थी अहिड़ो वर कोई ऋषि वर को मूंखे वर ॾिए थो त मां इहा जीवन जेके मूं हिन जीवन में ख्वाब या सुपना पूरा न करे सघियो आहियां मां उहे पूरा करण जी कोशिशि कंदुसि। मिसाल, सिंधियुनि में एकता जी अञा ज़रूरत आहे, उन एकता खे मां टाइम ॾींदुसि। जेकॾहिं पाण बि चाहिनि न, न पाण उन्हनि खे ज़ोरीअ मञिणो पवंदो। जे हालतूं अहिड़ियूं खेनि मजबूर कंदियूं त सिंधी जाती जेकॾहिं तव्हां गॾिजी नथा रहो त टिड़ी पकड़ी वेंदव ऐं तव्हांजी जेका हालत आहे सा तमामु ॾुखी हालत थी वेंदी। तंहिंखां पोइ मुंहिंजो वॾे में वॾो ख्वाबु हो त सिंध आज़ादु थिए, सिंध में सिंधू प्रदेश जेको आहे सो उहो थिए, त उहा मुंहिंजी जेका सपनो आहे सो अञा रहियो पियो आहे। ऐं जेकॾहिं मूंखे सचपच वरी ॿिया 75 साल मिलनि था त मां इहे 2-3 जेके मुंहिंजा सुपना आहिनि उनखे पूरा करण में मां पंहिंजी जीवन ॾींदुसि। वरी बि मां मास्तरी क़बूलु कंदुसि, वकालत क़बूलु कोन कंदुसि। अच्छा जवाहरलाल नेहरू जो ही किताब हथ में खणी बीठो आहे, ए जे उत्तम। महीम बम्बई में पंहिंजे घर में किताबनि जे ढेर सां घेरियल संदसि नंढो घर, ऐं हीअ आहे संदसि पत्नी सुंदरी उत्तम चंदाणी। सिंधी अदब में हिकु निहायत वॾो नालो, नावल नवीस ऐं कहाणी निवीस। उत्तम खे किताब वाचींदे जेकॾहिं चांहि पीअण जो वज मिली वञे त वॾी ॻाल्हि आहे। हीअ आहे उत्तम जी लाइब्रेरी, जंहिंमें इतिहास ऐं अदब जा हज़ारे पुस्तक मौजूदु आहिनि। बेतरतीब रखियल इन्हनि में तरतीब इहा आहे त उत्तम उन्हनि मां को बि किताब, को बि काग़ज़ सवलाई सां ॻोल्हे सघंदो आहे। हिन उमिरि में संदसि हाफ़्से खे दाद ॾिबो। शाह जे रसाले सां संदसि ॾाढी प्रीत आहे। कॾहिं कॾहिं चांहि बि ठाहे वठंदो आहे उत्तम। हा, पंहिंजी चांहि पाण ठाहे पीअण में मज़ो ई ॿियो आहे। ही आहे संदसि ॾोहिटो मलूक। उत्तम कॾहिं कॾहिं हुन सां 2-4 ॻाल्हियूं करे वठंदो आहे। ऐं हीअ आहे सुंदरी उत्तम चंदाणी, संदसि पत्नी। सुबुह खां शाम ताईं किताबनि जो अभ्यास करणु लिखण ई उत्तम जी मशगूली आहे। विरांङे खां अॻु ऐं विरांङे खां पोइ निकितल सिंधी साहित्य जा सभु तफ़सील उत्तम जे ज़हन में आहिनि। जॾहिं बि चाहे उन जे इतिहास जा वर्क वराए सघंदो आहे। जी सिंधी जय सिंधी। उत्तम कहिड़ो हाल आहे? ख़ुशि मज़े में आहीं? तमामु बिल्कुलु। अॼु मां कंहिं ख़ासि मतिलब सां आयो आहियां। तरक़ी पसंदि लेखकनि जे त्रिमूर्तीअ जी कैसेट थी जुड़े, तंहिंमें मूंखे शर्फ़ मिलियो आहे त तुंहिंजी मुलाक़ात मां वठां। इन करे मां अॼु तो वटि अची पहुतो आहियां। मुंहिंजी मर्ज़ी आहे त शुरूआति करियूं हैदराबाद सिंध खां, जिते तुंहिंजो जनमु थियो। तुंहिंजो जनमु थियो ख़ुदाबादी भाईबंद ख़ानदान में,
जेके सिंधुअर की सॾिबा हुआ ऐं उन तौरु मशहूरु हुआ। पोइ तोखे नौकिरी करण जो या इल्मु हासिलु करण जो तइलीम जो शौक़ु पैदा थियो, उहो कीअं थियो ऐं आज़ादी जी हलचल में तो वॾो बहिरो वरितो कॉलेजी जीवन में, त उहे स्कूल जा आज़मूदा, कॉलेज जा आज़मूदा ऐं शुरूआती दौरु हो तुंहिंजो कीअं गुज़रियो 20-25 साल, उन बाबति। शिकायत यार, मुंहिंजो जेको सुभाउ आहे सो उन सिंधुअर की वापारी ज़हनियत वारे सुभाउ खां निरालो आहे। इन करे बुनियादी तरह मुंहिंजो पीउ ऐं भाउ वग़ैरह जेके सिंधुअर की थिया हुआ, मां उहो न थियुसि ऐं उहा मूं लाइन न वरिती। इहो हिकिड़ो पहिरियों सुभाउ। तंहिंखां पोइ इन सुभाउ खां वधीक वरी अॻिते जॾहिं वधियुसि शागिर्दनि जे हलचल में, त उते जेके ॿिया हशूके वारा मानी या ॿिया फारूकी वग़ैरह जेके हुआ से लहचर में आया ऐं वरी उन्हनि जूं अंग्रेज़ी, हिंदी ऐं उर्दू अख़बारूं पढ़ियमि। तंहिं मां वरी इहो बि शौक़ु, छाकाणि मूंखे पढ़ण जो बि शौक़ु हो, त लिखण पढ़ण जो शौक़ु बि जाॻियो। उहो कहाणियूं, मज़मून वग़ैरह बि। ऐं आज़ादीअ जी हलचल में कीअं गेलजी आहे? हा, पहिरीं त इहो शागिर्दनि जी हलचल, ऐं तंहिंखां पोइ आज़ादी जी हलचल में जॾहिं मां कॉलेज में वियुसि त उहो उते जून 42 में कॉलेज में वियुसि ऐं 9 अगस्त ते कांग्रेस जी हलचल शुरू थी ऐं उन पहिरें ॾींहुं मां हुते गिरफ़्तार थियुसि ऐं सॼो सज़ा सॼी साल जी सज़ा मिली। उते मां वियुसि ऐं उतां पोइ वरी मां जॾहिं आज़ादु थियुसि उते त वधीक अनुभव मिलियो। जेके जे रामदास ॿिया वग़ैरह घणेई अॻुवान उन्हनि सां गॾु पढ़ण बि वधीक मिलियो। ऐं पोइ आयुसि कॉलेज में, त कॉलेज में त असुलु ॼण हिकिड़ो वॾो फेरो अची वियो। उते फुलेली मैगज़ीन जो एडिटर बि थिए। उते मां इहो फुलेली मैगज़ीन जो एडिटर चूंडियो वियुसि। वरी उते मूं ॿाहिरि हिकिड़ी प्रोग्रेसिव ग्रुप ठाही, जंहिंमें इहो लेखराज अज़ीज़ हो, हैदर बगजतोई, तीर्थ बसंत, एनार मलकानी, हरिशुंदर रूपचंद, इहे सभई जेके हुआ से गॾिजंदा हुआ ऐं पंहिंजूं रचनाऊं पढ़ंदा हुआ। ऐं उते पोइ सिंध में तो छॾण वक़्तु कहिड़ियूं हालतूं तो यकदमि छॾियो या उन खां बि शादी उते कयई? उहा शादीअ जी ॻाल्हि बि तोखां पुछणी अथमि। विरहाङे जो थियो त ॾाढियूं मुश्किलातूं थी वियूं, हली ॾुखियूं हालतूं हुयूं। जेके आज़ादी जो सुपिनो लधोसीं त उहा थी कान हुई। इन करे असां लॾण जो पिए सोचियोसीं, पर पोइ छाकाणि जो फुलेली अख़बार में मूं हिकिड़ी आखाणी लिखी जंहिंजो मक़सदु हो त इहो लेती लेती न वठणु, ऐं ॿियो वरी हरिशुंदर जेको हूंदो हो उन जूं समाज सुधारक हो, उन जूं गॾिजाणियूं थींदियूं हुयूं, उते मूंखे कोठाईंदा हुआ। ऐं हीअ सुंदरी जेका हुई सा मुंहिंजे पाड़े में लॻो उत्तम चंदानी पाड़े सां खटियुनि जे वेड़े में रहंदी, पोइ ईंदी वेंदी हुई पई, मुंहिंजियुनि सौटियुनि सां पई ॻाल्हाईंदी हुई ऐं उन्हनि खे पई चवंदी हुई। असुलु ऐं मूंखे सुंदरीअ पाण चयो आहे की मां उन्हनि खे चवंदुसि उत्तम चंदानी तूं पाण खे सम्झो ऐं मां बि ॾेखारींदोसांव। नंढड़े फ्राक वारी सुंदरी, अॼु बि उहा सूरत तोखे यादि दिलि ते उकिरियल हूंदी। पोइ इन करे हुन चयो त भई इहा मूं आखाणी तुंहिंजी पढ़ी, मां मुतासिर थियसि ऐं पोइ इहे जेके थियूं ऐं पोइ इन मां ई प्यार जी शादी कई थी। अदब जो शौक़ु बि हुनखे हो। हुनखे पोइ इहो जेको आहे इन मां ई असांजी शादी थी। पोइ विरहाङे खां पोइ तूं लॾे आहीं त पहिरीं सिधो बॉम्बे में आहीं या ॿिए हंधि में? पहिरीं आयुसि मां बड़ौदे में, उते साल खंडु रहियुसि ऐं उते बि नौकिरी वोकिरी कईसीं वग़ैरह। ऐं पोइ छाकाणि जो मूं हुते कॉलेज में MA जा टर्म्स रखिया हुआ ऐं मूं हिन विरहाङे करे मां उहो इम्तिहान न ॾेई सघियुसि, इन करे उहो मूंखे बॉम्बे में ॾियणो पियो। ऐं मूं उन जाइ में मार्च में ॾियणो हो, मां जनवरी मार्च उन जाइ में आयुसि त उन साॻियो वक़्तु जॻहियूं बि पे ॻोल्हियमि ऐं उहो कांडेवली में जिते माली रहंदो हुते बैरक में वठी उहा जॻह हुते वरितमि ऐं मार्च में इम्तिहान ॾिनमि ऐं इम्तिहान जी रिज़ल्ट आउट थी त उन जाइ में ई मूंखे उहो सेक्रेटरी में नौकिरी मिली। वॾा साल खनि पोइ नौकिरी कई, उहा सॼी नौकिरी छॾण जो सबबु कहिड़ो? 60 में तो शायदि छॾी। कल्ह पहिरीं मई ते 1960 ते महाराष्ट्र ऐं गुजरात जो विरहाङो थियो ऐं मूंखे चयऊं त तूं अहमदाबाद वञ या नौकिरी छॾे। त इहा ॻाल्हि मूंखे कान पसंदि आई, छो जो मां उन जाइ खां वठी हिते 60 जे वक़्त में नौकिरी कंदे बि सॼो हिन साहित्यिक अदबी हलचल में
नई दुनिया कढंदो हुउसि, सिंधू दारा सां वाबस्तु आयुसि ऐं 59 में त अखिल भारत ॿोली सभा ठही त इन्हनि में सरगर्म हुउसि ऐं ॿियो घर बि मुंहिंजो हुते ठाहीं को थियल हो। इन करे जुदा थियणु नथी चाहे। हा, इन करे मूं उहा नौकिरी पहिरीं मे ते ई छॾे ॾिनी चयमि त, ऐं उन मां मूंखे वरी आज़मूदो मिलियो हो हैदराबाद जतोई जो जंहिं पंहिंजे हारियुनि जे लाइ पंहिंजी कलेक्टरी जेका नौकिरी। मूंखे यादि थी अचे त सिंधी साहित्य मंडल ऐं नई दुनिया सिंधू धारा उन बारे में तूं पंहिंजूं हाल अहवाल मूंखे ॾे। नई दुनिया हिते शुरू थी 48 में, जेका हिकिड़ो साल हलाई उन बिहारी छाबड़िया, ॿियो साल हलाई लक्ष्मण राजपाल, उन बि पूरी न हलाए सघी त पोइ असां टिनि खे कीरत मूंखे ऐं ॿिए गोबिंद पंजाब खे त्रिमूर्ति कम्युनिस्टनि जी हुई, तिन खे ॾिनई त उन बि 4-5 साल पाण में गॾिजी हलाइसीं, पर उहा बि जेका ईअं न हली ऐं फ़ैसिलो लेखकनि खे घुराए ईअं सुगुन बुगुन आहूजा सभई वग़ैरह त भई इहो बंदि करियो। ऐं मूं चयोमांनि त जीअं ईअं बंदि करियो था त इन खां मूंखे ॾियो मां खणां, ऐं उन खां पोइ मूं खईं 57 में खईं त उहा 30-40 साल मूं हलाई। मूं हुन मां 100 खनि किताब बि कढिया, जुदा जुदा किताब कढिया, 100 किताब, तंहिंखां ख़ासि पर्चा बि मूं कढिया आहिनि। सॼो इहा सॼी हिकिड़ी हलचल जी थी वई। मलकाणीअ इन खे चयो आहे त सिंधी साहित्य मंडल उन जॻह खां वठी ऐं इहा 48 खां नई दुनिया, इहे हिते जे साहित्य जी पुनर्निर्माण आहे, नवनिर्माण इन्हनि खे, ऐं वॾो अदबी क्लास त हिते ई हलचल जी शुरूआति आहे। ऐं उन खां पोइ वरी सभा ठही, 59 में सभा ठही, जंहिंजा 3-4 प्रेसिडेंट हुआ। NR मलकाणी हो, MU मलकाणी हो, ऐं इहो केरु आहे इहो अजवाणी हो। इन्हनि टिनी जो मां जनरल सेक्रेटरी हुउसि। साहित्य मंडल में तूं सेक्रेटरी हुते हुउसि, हुते वाइस प्रेसिडेंट पोपटी, मोती प्रकाश, कीरत इहे सभु थिया, पर तूं बि जनरल सेक्रेटरी साहित्य मंडल जो बि सभा पोइ ठही। बराबरि। त इहो जेको सभा जे करे वॾी हलचल आई, सभा जे करे हर साल सम्मेलन शुरू थियणु लॻो, ऐं सम्मेलन जे करे किताब माण्हू किथां किथां ईंदा हुआ, किताब कढंदा हुआ, किताब निकिरंदा हुआ, ऐं उन ॿोलीअ जी हलचल खे ॾाढी हथी ॾिनी। ऐं उन खां पोइ 1967 में इहा जेका आहे सम्मेलन, इहा सिंधी ॿोली तस्लीम थी, छाकाणि जो इहो जेको 3-4 साल जेके इहे प्रेसिडेंट। ऐं वॾी ॻाल्हि त इन सभा जे तरफ़ां असां चेटीचंड जो ॾींहुं 1960 खां हिकिड़ो सिंधियत ॾींहुं करे मल्हाइण जो कयोसीं, जेको अॻु में हिते कॾहिं कोन मल्हायो। सिंधू नगर में जेका सम्मेलन नंढड़ी कन्वेंशन थी, उते असां फ़ैसिलो कयो त हाणे तूं बार खण, ऐं अलवर सम्मेलन वरी उहा संगमेल थी, ऐं उते असां इहो देवनागरी जो निकालो कढी ऐं सभा जी पॉलिसी हिकिड़ी ठाहे छॾी थी, ऐं उहा वॾी हिकिड़ी अलवर सम्मेलन निकिरी। उते असां फ़ैसिलो कयोसीं त हर साल चेटीचंड ते इहो सिंधियत ॾींहं ते कसम खणाईंदासीं, ऐं जिते बि गॾजंदासीं पाण में जे या लिखंदासीं ख़त या फ़ोन कंदासीं त जंहिं सिंधी चई ते खिकारींदासीं, जीअं सिंध में जीअं सिंध था चवनि। उत्तम। अखिल भारत सिंधी ॿोली ऐं साहित्य सभा जो तूं घणो वक़्तु जनरल सेक्रेटरी थी रहे, ईअं चए त जनमदाता सेक्रेटरी, चाहे पहिरीं थी त पहिरियों सेक्रेटरी तूं आहीं। त केतिरा ई सम्मेलन थिया जंहिंमें 100,000 डेलीगेट ईंदा हुआ, ॼण त वॾा मेला मची वेंदा हुआ, ॿार बची असीं ईंदा हुआसीं। उन में केतिरा के खटा मिठा आज़मूदा थिया हूंदा, के कड़ा थिया हूंदा, कुझु उन बारे में तूं ॿुधाई, किन ख़ासि सम्मेलन जो अहवालु या किन ख़ासि वारदातुनि जो अहवालु त ठीकु थींदो। हाणे उहो सम्मेलन जेको शुरू थियो 1959 में नागपुर में पहिरियों सम्मेलन पहिरीं शुरू थियो, जिते उहा सभा ठही वई, जंहिंजो MU NR मलकाणी थियो प्रेसिडेंट। तंहिंखां पोइ 60 में थियो गांधीधाम में, जिते MU मलकाणी प्रेसिडेंट थियो, ऐं तंहिंखां पोइ 61 में थियो भोपाल में, जिते अजवाणी थियो, बॉम्बे ताईं रहियो। त उन में जेको आहे, तंहिंखां पोइ 62-63 में थियो जयपुर में, जिते पंजवाणी थियो प्रेसिडेंट। त पहिरियों जेको हिक ॿिए में गॾजंदा हुआसीं न, छाकाणि जो हिते देवनागरी वारनि जूं झगड़ा ऐं हिते घणेई ॻाल्हियूं थींदियूं, बंदे गाजरा बि हुआ, ॿिया बि नमूने में, इन करे केतिरे वक़्तु ॾाढियूं चङो टकर लॻो उहो त थियो पोइ जो। पर विच में पोइ पंजवाणीअ जे वक़्त में हिते जयपुर में जॾहिं अजवाणी हो, त उते ठहराव बहाल थियो त भई तइलीम सिंधी ॿोलीअ में ई ॾिनी वेंदी, लिपीअ में, सिंधी लिपीअ में ई ॾिनी वेंदी। पर पंजवाणी चवणु लॻो इहो अखर पोइ जो आहे। त इन ते वॾो हिकिड़ो वणाव पैदा थियो
ऐं पोइ इहो ईअं ई रहिजी वियो हली त इहो असांजो ठहराव जेको आहे सो बहाल कयल आहे, ईअं ई कयो थी। उत्तम उन वक़्त धारी सिंधु धारा निकिती, संपादक मंडल हो, सभु कमु कंदड़ हुआ, पर रूह रवान तूं है तो पे हलाई उहा जो पोइ बंदि थी वई त उन लाइ कहिड़ियूं हालतूं हुयूं? हाणे उहा जेका सिंधु धारा शुरू थी त उन में पहिरीं नमूने में मूंखे कोन खयो हो ऐं पाण में ई गॾिजी किसो हलायूं ऐं 2-3 महीननि में ई चयूं त असीं अख़बार बंदि था करियूं। त मूं चयोमांनि अख़बार जेका हेॾी सॼी हलचल सां हलाई पई आहे त उनखे बंदि करण सां वॾो धकु लॻंदो ऐं तव्हां पैसा कढो हिते 50-50, 100-100, 200 करे पाण 15-20 ॼणा गॾिजी असां पैसो कढियोसीं ऐं पोइ उहा अख़बार हलाई थी। उहे हालतूं जेके हुयूं न त जीअं उते हिकिड़ो मोती प्रकाश ऐं ॿिया सभई पाण में असीं लेखक उते सभा में हुन में जे सिंधु धारा में कमु कंदा हुआसीं, वासुदेव निर्मलो, कीरत बाबाणियो, मोती प्रकाश वग़ैरह थी सभई हली। त उहा जेका हालति इहा हुई जो जिते किथे मुश्किलात पैसनि जी पई आहे ऐं सिंधु धारा में बि उहा हालति हुई ऐं पर उहा पोइ बि वरी जॾहिं हलाईसीं त 7-8 साल हली वई ऐं वरी उहा पोइ बंदि थी 67-68 में वग़ैरह में उहा वरी बंदि थी वई हली। त सभु सिंधु धारा जो इहो हालति। सिंधु समाचार जॾहिं निकिती मां बि तोसां गॾु हुउसि, मां असिस्टेंट एडिटर हुउसि, नागराणी साहिब ऐं तूं एडिटर हुआ। उहा सिंधु समाचार हली, केतिरियूं ॻाल्हियूं मूंखे यादि आहिनि त कीअं पैसनि जी मुश्किलात थींदी हुई, पोइ बि हली पिए। एतिरे क़दुरु जो टैक्सीअ जो भाड़ो न हूंदो त घर अची सुंदरीअ जो ऐं आशा जो पर्स खोले उन मां 30 रुपया कढी टैक्सीअ ॾींदा। हाणे सिंधु समाचार हलंदे हलंदे बंदि थी, उन लाइ दोस्तनि जी थोरी सुस्ती हुई या उते बि माली मुश्किलात मुख्य कारण हो? हाणे मुख्य कारण जेको आहे सचमुच पैसे जो, धर्मदास, नागराणी, कीरत बाबाणी, पोपटी, मां ऐं हिंगोराणी वग़ैरह गॾिजी कंपनी ठाहीसीं ऐं उन ते असां हिकिड़ो 10-12 हज़ारनि जी हू त अञा शुरू करण वारा कोन हुआ। मूं हुननि खे चयो त तव्हां शुरू करियो ऐं 10-12 हज़ार इकट्ठा कया अथऊं उन सां ई। त असां वटि पूंजी रुगो 1000 हिकु साल जी बि कोन हुई ऐं पनो उन ॾाढो महांगो हो। त उहे 2 जेके कारण मुख्य तरह हुआ, जो पैसो कोन हो ऐं जेको आहे पने जी महांगी थी सरकारी जेका हुई ऐं मुख्य कारण उन जे बंदि थियण जो इहो हो। बाक़ी ॿी का रंजिश कान हुई। तूं उहो अॾोल ऐं अटल इरादे वारो इंसानु आहीं जो सिंधु समाचार बंदि थियण खां पोइ तो पंहिंजे सिर वञी सिंधु संसार अख़बार कढी पंहिंजे बलबूते ते ऐं उहा कम्युनिस्ट पार्टी जे ऑफिस मां निकिरंदी। तुंहिंजो डांगी सां हिननि ॿियनि सां वास्तो रस्तो हो, शायदि उहा सहूलियत तोखे ते मिली। छा मुंड खां वठी तो कम्युनिस्टनि सां यारी रखी सिंध खां वठी त उहा सिंधु संसार बि थोरो वक़्तु हली पोइ बंदि थी वई। उन जो ख़ासि कारण हो या उहा ई माली मुश्किलात ॻाल्हि उहा ई थी? कहिल यार इन में बि ॿिटो कारण हो, माली मुश्किलात त हुई पर जीअं तो ॻाल्हि कई न त इहा कम्युनिस्ट पार्टी जी उतां जो मूं वञी या रोज़ानी अख़बार कढी त हू वाइरा पिया थियनि। त पाण कॾहिं मराठी में कम्युनिस्टनि अख़बार रोज़ानी न कढी, ही सिधी कीअं अची हिते पहुतो आहे। वाह वाह। त उन्हनि बि सच पच ॿुधाए मूंखे पूरो साथ न ॾिनो। उन्हनि बि मूंखे रंधक विधी। इहे 2-3 साल बि इहे धिके मूं हलायो ऐं पोइ पैसे जी तकलीफ़ हुई ऐं वरी एमरजेंसी हुई। एमरजेंसी में इश्तिहार मिलंदा कोन हुआ। त उते बि मुख्य कारण हिन जो हो पैसे जो, छाकाणि जो ॾुखियाई हुई ऐं ॿी वरी सहूलियत जेका थींदी आहे सा कान मिली। उते पंहिंजे वीचार वारनि माण्हुनि बि कोन मूंखे। हाणे हक़ीक़त इहा आहे त मूंखे यादि आहे चङी तरह त हू तुंहिंजी इज़त त ॾाढी कंदा हुआ, छाकाणि तूं रशिया मां थी आए हैं, सोवियत लैंड जो इनाम खटियो हुए वग़ैरह ऐं हिते बि सभिनी सां तुंहिंजा तमामु सुठा नाता हुआ, तोखे हिकिड़ो क़ाबिल शख़्स सम्झंदा हुआ। पोइ बि ॼणो सिंधी ऐं मराठी जो या को अहिड़ो ॻाल्हि थी जो भई अहिड़ो साथ कोन मिलियो जंहिं करे सिंधु संसार बंदि थियो। हा हाणे बाक़ी कम्युनिस्ट अहवाल ते थोरो मूंखे ॿुधाई त अॼु ताईं तुंहिंजो विश्वास उन मार्क्सवाद में
प्रगतिवाद में समाजवाद में कायम है या ज़माने की ॾिसी जो चवंदा आहिनि ज़माने के साथ राग बदलते रहना, वक्त के साथ राग बदलते रहना, ईअं थियो आहे या तूं अञा पंहिंजनि उसूलनि ते मत ते पको ऐं अॾोल आहीं? मां अञा ताईं बि पंहिंजे उसूलनि ते पको आहियां, छाकाणि जो मां रशा में 2 दफ़ा थी आयुसि। हिकु दफ़ो त इनाम मिलियो हो ऐं ॿियो दफ़ो हुते दुनिया जे लेखकनि जी कॉन्फ्रेंस थी। वॾा वॾा लेखक चिड़ी ॿिली जा सभिनी सां गॾिजी आयो हुउसि। उते हालति मां ॾिसी आयो हुउसि त उते जेको हींअर प्रचार कयो वियो अमेरिका जे तरफ़ां, इहे जेका इहा रशा टुटी आहे सा घणो सबबु उनजो अमेरिका सरमाएदारी या सिरिश्तो आहे जेके उन्हनि जा जासूस वग़ैरह हुआ, घणो सबबु उनजो आहे। ऐं उन्हनि जो हिकिड़ो सबबु मुख्य जेको चइजे त उन्हनि हुते स्टालिन जो जेको हो ॾाढाई ऐं ॾुखियाई माण्हुनि खे ॾिनी पए। बाक़ी हूअं ॿी तरह जेको आहे सो अञा ताईं बि ॾिसंदो आहीं त अञा ताईं उते झगड़ा इहे हलनि पिया, इहे कशमकश कम्यूनिज़म वग़ैरह जी। त मुंहिंजो अञा कम्यूनिज़म में इहो मार्क्सवाद में मुंहिंजो विश्वास आहे त उहा जेका आहे सा सही नज़रियो आहे ऐं उहो असां वटि नज़रियो आदजुगात खां वठी वेदनि जे ज़माने खां वठी गुरू नानक जे ज़माने खां वठी आहे ऐं उन में मुंहिंजो कॾहिं बि विश्वास टुटण वारो कोन्हे। छाकाणि मां सम्झां थो ऐं मां सम्झां थो त असां कम्यूनिस्टनि या असां तरक़ी पसंदि जेका सिंधी ॿोलीअ साहित्य ऐं सिंधियत खे जेका औज ॾिनी आहे, जेको कमु कयो अथऊं, सो हिकिड़ो मिसाल आहे। अॼु ताईं बि मां इन करे तमामु हिकिड़ो महकूम मुरादे सां ॻाल्हाईंदो आहियां, सच चवंदड़ माण्हू आहियां। अॼु ताईं बि चवां थो त जेको असां 3 ॼणनि पूरा 50 सालनि खां मथे कमु कयो आहे सो ॿिए कंहिं बि कोन कयो आहे। उत्तम यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, माज़ी ते घणो ॻाल्हायोसीं, पर सिंधी अदब जो मुस्तक़बिल पनो हथ में झले बीठो आहे। उन ते 4 अखर तोखे लिखणा आहिनि, उहा आहे सिंधी अदब जी तारीख़। नेठि तूं कॾहिं लिखी असांजे साम्हूं रखंदे? वक़्तु गुज़री रहियो आहे यार, बराबरि वक़्तु गुज़री रहियो आहे ऐं उन जूं जेके हिकिड़ी 2 तारीख़ अॻु में निकितल आहे अधूरी सही। ऐं मूंखे जॾहिं वक़्तु मिलंदो, पर मां फ़िलहालु हींअर सिंधियत जे हलचल जे 50 सालनि जे किताब ते अञा पियो पंहिंजो वक़्तु ॾियां ऐं उहो पहिरीं उहो कढंदुसि, तंहिंखां पोइ अदब जी लिखियुमि त मां ॾिसंदुसि। पर मुंहिंजो जेको हींअर पहिरियों जेको आहे सो सिंधियत जे हलचल जा 50 साल किताब जेको नई दुनिया जी तरफ़ां कढण जो मुंहिंजो वीचार आहे ऐं अञा ताईं बि पूरो न करे सघियो आहियां। छाकाणि जीअं जीअं वञा थो ॾिसंदो किताब वग़ैरह तीअं घणो थो मसालो निकिरे, त इन करे उहो पहिरीं मुंहिंजो वीचार आहे। पछाड़ी में मां पंहिंजे जज़्बात जो इज़हार करियां त तव्हांजे त्रिमूर्ति सां गॾिजी मूं कमु बि कयो आहे ऐं उन ॾांहुं ॾाढी वॾी श्रद्धा बि रखी अथमि। पर हींअर बि मुंहिंजी आस आहे त ऐं मुंहिंजो विश्वास आहे त तव्हांजी महिनत, तव्हांजो कर्म, तव्हांजो योगदान अजायो न वेंदो। सिंधी जाती मां ईअं थो चाहियां त तव्हांजे हली वञण खां पोइ बि तव्हांजे समाधियुनि ते ॾिया ॿारींदी ऐं गुल चाढ़ींदी। ऐं पछाड़ीअ में सभिनी खां कुझु गॾियल सुवाल ऐं जवाब। माली साहिब, 50 सालनि खां तव्हीं सिंधी ॿोली साहित्य ऐं कला जी ख़िदमत करे रहिया आहियो। हाणे हिन उमिरि में ॿुधायो तव्हांजा कहिड़ा वीचार आहिनि हिन बारे में? मूंखे लथे पथे तस्कीन आहे। जेके कष्ट कशाला तकलीफ़ूं शुरूआती दौर में मूं ऐं मुंहिंजे साथियुनि कढियूं, अॼु लॻे थो असांजे लाइ सजाए। किन अॻवान बि सोचियो 5 साल बि सिंधी ॿोली ज़िंदा न रहंदी। अॼु घटि में घटि 50 साल सिंधी ॿोली ज़िंदा रही आहे। ॿोली साहित्य संस्कृति ज़िंदा रहनि ऐं आईंदो मूंखे ऊझ लॻंदो आहे। सिंधी ॿोली मरण जी न आहे, सिंधी संस्कृति मरण जी न आहे। ऐं जंहिं पोइ ते खाली थोरे वक़्त खां नए सिरे असांखे पंहिंजी सुञाणप रखण जे लाइ ॿोलीअ खे हिकिड़ो वॾे में वॾो सम्झो वञे थो। अदावतम उर्दूअ जे हिकिड़े शाइर चयो आहे, हफ़ीज़ जालंधरीअ, त उर्दू अदब में हफ़ीज़ का जो हिस्सा है 2-4 बरस की बात नहीं, आधा सदी का किस्सा है। इहा ॻाल्हि तव्हांजे त्रिमूर्तिअ सां, माली साहिब सां, कीरत सां, तो सां लॻे थी। तव्हां ख़ुदि बि अदब में सिंधी ॿोलीअ लाइ ऐं सिंधियत जे ॾिस में 50 सालनि जो योगदान ॾिनो आहे, ख़िदमत कई आहे। उन हालत में उन जे मद्देनज़र मां पुछणु चाहींदुसि तोखां त तव्हां कहिड़ो वरसो छॾणु था चाहियो जो
असांजी नौजवान टही संभाले ऐं ताते। यार सिकायल इहो जेको सिंधी ॿोलीअ साहित्य ऐं सिंधियत जो जेको वरसो आहे सो उन मुतलिक़ थींदो। माना असां जेको इहा हलचल हलाईसीं, सिंधी ॿोली खे तस्लीम करायोसीं ऐं पोइ जेका संस्कृति जेका हींअर बि अॼु ताईं जेका उनजी लिपि आहे सा क़ाइमु दाइमु रहे त उनजो उहो ई वरसो आहे। ऐं हींअर जॾहिं कंप्यूटर ते सिंधी ॿोली आई आहे ऐं हाणोकी सिंधी लिपीअ में त सॼी दुनिया में उन ते लिख पढ़ थिए थी। हिंदुस्तान असांजी वेबसाइट ते बि आहे त इन करे सिंध मां हिंद मां अमेरिका मां बि केतिरा ख़त वट अचनि था इन हाणोकी लिपि में। इन करे जेको अॻु में उल्को हूंदो त सिंधी ॿोली ख़तमु थी वेंदी, कंपाज़िटर ख़तमु थी वेंदा हली, सा हाणे सदाईं लाइ उहो जेको उल्को सो लही वियो आहे। ऐं जॾहिं सिंधी ॿोली तस्लीम बि आहे त कंप्यूटर ते बि आहे। इहो ई जेको वरसो आहे असां अलवर सम्मेलन में हिकिड़ो इहो कयोसीं त भई असीं पंहिंजो हर चेटीचंड जे मौक़े ते कसम खणूं त सिंधी मोहन जे दरे जा वारस आहियूं ऐं जॾहिं बि कंहिं सिंधीअ सां गॾिजंदासीं त जय सिंधी चई खिकारींदासीं। त इहो ई जेको वरसो आहे उहा जेका ॻाल्हि ज़रूरी आहे त छाकाणि जो नई टहीअ में बराबरि उहो जज़्बो जाॻाइण जे लाइ अञा ताईं बि असांखे जेके आहियूं इन पीढ़ीअ जा उन जे लाइ कुझु न कुझु अञा ताईं कमु करणु खपे। का संस्था या किथे बि सो इहो तमामु ज़रूरी आहे। ऐं जिते जिते कमु थिए पियो उते उनखे हिमथायूं। अञा ताईं जीअं प्रेम लखियाणीअ पोस्टल ऑर्डर ते सिंधी लिपि विझाई आहे, अखर विझाया आहिनि 10, 15, 50 ते। ऐं इहा असीं हलचल हलाए सरकार खे बि असीं ज़ोर भरियूं त भई नोटनि ते उहा सिंधी लिपि आणे, अखर विझे। त इहा जेका हलचल अञा ताईं बि असांखे ई मां सम्झां थो उनजी शुरूआति करणु खपे ऐं जेके कमु कनि था तिन खे हिमथाइणु खपे जीअं इहो वरसो जेको आहे। आमीन। किरे त असांजे सिंधियत जे काफ़िले कुझु मुफ़ासिला तय कया आहिनि, कुझु मंज़िलूं पातियूं आहिनि, पर लॻे थो अञा बि पंधु कुझु परे आहे। इन खे ख़्याल में रखंदे आईंदे जे लाइ के 68 के उमेदूं के ख़्वाब कुझु चवणु चाहींदे? जातीअ जो इतिहास जेको आहे सो 50 सालनि जे अंदरि पूरो न थींदो आहे। हीअ जेको मुफ़ासिलो असां 50 सालनि में पूरो कयो आहे उन में असां घणेई ॾुखिया लंघिया आहियूं। ऐं अञा त जाती जेका आहे असां 100,000 सालनि जा मुफ़ासिला हुनखे तय करणा आहिनि। उन में त असांखे वॾियूं उमेदूं आहिनि। 50 सालनि में असां अञा पंहिंजो ॿूटो मस लॻायो आहे ऐं उहो ॿूटो जॾहिं वणु थींदो ऐं वण मां जॾहिं मेवो निकिरंदो तॾहिं वञी असांजूं सही माना में मंज़िलूं पूरियूं थींदियूं। हिन सां गॾु हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि चई छॾियां त विरहाङे जी ट्रेजिडीअ खां पोइ ईअं पियो सम्झो वियो त असांजी मंज़िल जिते असां पहुता आहियूं उते ई असांजी मंज़िल पूरी थी, पर असांजी मंज़िल उते पूरी कोन थी आहे। न सिर्फ़ु असां मुफ़ासिला या फ़ासिलात ते वधिया आहियूं पर इवन ॿिए तरह ॾिसे त असां हिंदुस्तान खां ॿाहिरि बि टपी सरहदूं असां हिंदुस्तान खां ॿाहिरि टपी विया। असांजे काफ़िले जूं सरहदूं त हींअर हिंदुस्तान खां ॿाहिरि बि टपी विया आहियूं ऐं ॿाहिरि बि जेका आहे असां सिंधियत जी हलचल जेका हले इन लिहाज़ खां। ऐं पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका आहे त असीं भले ॾुखिया लॻिया हुजूं ऐं असांजूं सरहदूं हींअर तमामु कुशादियूं थी वियूं आहिनि। असां विश्व में असांजी तहरीक जेका आहे असां हींअर पंहिंजो हली रही आहे, विशाल थी रही आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे सा इहा त अञा असांखे तमामु घणियूं उमेदूं आहिनि, असांखे तमामु अञा घणा 68 आहिनि त हिन मूवमेंट खे असां कहिड़े नमूने में एतिरे हद ताईं पहुचायूं जो असीं पंहिंजे सभिनी सिंधी जाती जे माण्हुनि खे असीं हिकिड़े भाकुर में आणे सघूं ऐं असीं सचपच जेको बाक़ी रहियल जेको मक़सदु आहे असांजो, बाक़ी रहियल जेके मंज़रूं आहिनि सभु जेके असीं ऐं उहे मंज़रूं अञा घणियूं आहिनि। असां भले ॿोलीअ खे हींअर बचाए सघिया हुजूं पर अञा असांजी ॿोली जेका
घरनि में वञे, असांजे नवनि नसुलनि ताईं पहुचे, उहे उन ॿोलीअ खे प्यारु करणु सिखनि, उन ॿोलीअ खे सुञाणणु सिखनि, पाण खे जेके चइबो आहे पाण खे सम्झणु, पंहिंजे पाण खे सुञाणणु सिखनि। तॾहिं इहे मंज़रूं जॾहिं असांजूं पूरियूं थींदियूं तॾहिं सचुपचु वञी असांजा मक़सद पूरा थींदा। ऐं मूंखे उमेदु आहे त इहे मक़सद जेके असां जेके आहियूं, जिन इन राहुनि तां हलिया आहियूं, छा राहुनि तां हलियूं, असांजा ईंदड़ नसलूं इन राहुनि ते हली उन्हनि मंज़िल ताईं पहुचंदा, अहिड़ी मूंखे ख़ातिरी आहे। पक किरत इन आशा में मुंहिंजी चाहे ॿिया जेके हिते वेठा आहिनि उन सभिनी जी इहा आशा शामिलु हूंदी त न सिर्फ़ु हिंद चाहे सिंध में हीअ जेका मूवमेंट आहे सिंधियत जी, उहा असां सिंधियुनि खे हिकु कंदी, बल्कि दुनिया जे कंहिं बि हिसे में जेके बि सिंधी जिते रहनि था, हिन मूवमेंट जे ज़रिए, हिन हलचल जे ज़रिए पाण खे हिकु करे सम्झंदा। ही प्रोग्राम पूरो थिए इन खां अॻु में मां ॿ लफ़्ज़ शुक्रगुज़ारीअ जो चवंदुसि त ही जेके दोस्त पंहिंजे वक़्त मां कुझु घड़ियूं जेके आहिनि से असांजे लाइ बचाए हिते आया आहिनि, असां सां ख़्यालनि जी ॾे वठि कई अथऊं ऐं कुझु असां बि रोशनास थिया आहियूं घणनि हक़ीक़तुनि खां हिन जी मार्फत। इन सभिनी लाइ मां हिकिड़ी तहे दिलि सां शुक्रगुज़ारी थो मञा हिननि जी ऐं धन्यवाद सभिनी लाइ, महिरबानी। साईं सदाईं गॾु सिंधी, सदाईं गॾु सिंधी। अचो थोरो अॻियां थींदा हलो त वधीक क्लोज़अप थिएव। अचो अचो थोरो अचो। सिंधी जाति ॿोली ऐं साहित्य जी अथक शेवा कंदड़ ही टे सर्वेश अञा बि थकान आहिनि ऐं खेनि ख़ातिरी आहे त खाउनि पोइ बि सिंधी साहित्य ऐं ॿोलीअ जी तरक़ीअ जी निष्काम शेवा जो कार्य जारी रहंदो। जे ॿरी ॿारियमि उन्हनि मां नित नयूं, मूं पुठियां ज्योतियूं सदा जलंदियूं पयूं। जे ॿरी ॿारियमि उन्हनि मां नित नयूं, मूं पुठियां ज्योतियूं सदा जलंदियूं पयूं। हेकली खिन चइण जी साहित उहा कंहिंखे गूंदर जूं घड़ियूं वेड़े वयूं। जे ॿरी ॿारियमि उन्हनि मां नित नयूं, मूं पुठियां ज्योतियूं सदा जलंदियूं पयूं।